Thank you so much. I'm going to start it. मां नाज़िया मेमण आहियां. तव्हां सां घणो पंहिंजो इंट्रोडक्शन नथी करायां. सहाफ़त सां 15 सालनि खां मुंहिंजो तालुक़ु आहे. पर ही सभु जेके हिते वेठा आहिनि उहे इलाही सीनियर सहाफ़ी आहिनि मूंखां, ऐं मुंहिंजे लाइ इहा ख़ुशनसीबी आहे त अॼु उन्हनि खां सुवाल कंदीसि. तूं कंहिंखे ख़ामोश कंदे इन जी मॉडरेटर आहियां, ऐं सेशन में जेके महिमान आहिनि उन्हनि खे इंट्रोडक्शन उन्हनि जो करायां थी तव्हां सां. नज़ीर लगारी साहब, तव्हां उनखे ज़रूरु सुञाणींदा हूंदा. डिघे अरसे खां सहाफ़त सां उन्हनि जो तालुक़ु आहे, ऐं पाण जंग न्यूज़ में जंग में काफ़ी अरसे खां एडिटर रहिया जंग जा. हींअर बोल न्यूज़ जा प्रेसिडेंट बि आहिनि, ऐं प्रोग्राम कनि था पंहिंजो. ऐं ॾाढो सुठो प्रोग्राम आहे. तव्हां सभई ॾिसंदा हूंदो रोज़ु, ऐं आवाज़ु उथारींदा रहनि था सोशल मीडिया ते बि. काफ़ी जेकी शयूं असां ऑन मीडिया ते पाबंदी आहे, असां नथा चई सघूं, उहे पोइ वरी पंहिंजे अकाउंट तां कंहिं न कंहिं तरीक़े सां बहरहाल चई वेंदा आहियूं. सो महिरबानी तव्हांजी. नज़ीर लगारी साहब, अवैस तौहीद हिते वेठा आहिनि, ऐं मूंखे लॻे थो त इन्हनि त नंढपण खां ई सहाफ़त शुरू करे छॾी. सो उन्हनि जो डिघो अरसो तालुक़ु रहियो आहे द न्यूज़ सां. उन खां पोइ जियो जो जेको इंग्लिश चैनल पे आयो, उन जा पाण हुया न्यूज़ एडिटर हुया, ऐं पोइ वरी ARY सां उहे न्यूज़ एडिटर रहिया आहिनि काफ़ी अरसे ताईं. उन जा PTV रिसेंटली इस्लामाबाद में हुया, PTV जो प्रोग्राम कंदा, उन सां लाॻापियल हुया. सो ऐं लिखंदा बि रहनि था काफ़ी अहिड़ियूं शयूं जेके लिखणु न घुरिजनि, जिन ते आवाज़ु नथो वधारिजे. ऐं मां नोट कंदी आहियां त अवैस तौहीद असां मां ई हिकु ईअं लॻंदो आहे. माना असांजो मतिलबु आहे, ऐं सिंधी आहे पर्टिकुलरली इन ते अगरि अचूं त असांजे सिंध जा जेके मसइला आहिनि, या सिंधी सहाफ़ियुनि सां जेको थिए पियो, या सिंध सां जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं, उन हवाले सां बि हू काफ़ी एक्टिव नज़र ईंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि सोशल मीडिया ते. महिरबानी संदन. जावेद सूमरो जेके हिन वक़्तु BBC सां काफ़ी अरसे खां ऑलमोस्ट 25 years राइट नाउ, आई थिंक टिल नाउ उहो BBC सां आहिनि. BBC वर्ल्ड सर्विस सां उर्दू लैंग्वेज सां लाॻापियल. उन खां पहिरीं उहे बि जियो जे द न्यूज़ अख़बार जेका आई उन सां हुया. पर उन्हनि शुरूआति हिकिड़े सिंधी अख़बार खां कई, ऐं उहे बि मूंखे लॻे थो नंढपण खां उन्हनि खे शौक़ु हुजो टीन एज में ई संभल जो कोन थियनि, ऐं पाण शुरूआति करे छॾी हूं सहाफ़त जी. ऐं हिते जंहिं वक़्त में माण्हुनि द न्यूज़ में अवैस ऐं जावेद जॾहिं हुया, त अहिड़ियूं इलाही सारियूं शयूं MQM वारे दौर में जेके माण्हुनि नथे चयूं, रिपोर्ट न पे थियूं, उन्हनि कयूं. ऐं इलाही इन्वेस्टिगेटिव जर्नलिज़म जंहिंखे चइबो आहे उहो इन्हनि कयो. महेश कुमार असां सां गॾु हिते वेठा आहिनि, ऐं मूं अदा महेश खे चयो त महेश I'm sorry अगरि मां वधीक घणो इंट्रोडक्शन तव्हांजो न कराए सघां, पर मुंहिंजो ख़्यालु आहे उहा हिते जी शख़्सियत आहे, तव्हां सभु वधीक सुञाणींदा हूंदव. इलाही सुठा सहाफ़ी आहिनि, डेली सिंध जा एडिटर आहिनि, ऐं प्रेस क्लब में काफ़ी एक्टिव रहिया आहिनि. उन्हनि काफ़ी आई थिंक हू साबिक़ उनजो प्रेसिडेंट बि रहियो आहे, ऐं हिन वक़्तु काफ़ी एक्टिव आहिनि सहाफ़ियुनि जे मामलनि ते, इलाही ॻाल्हाइनि था पाण. इन खां पहिरीं जो महिमाननि खां सवाल कयां, तव्हां सभई खे ख़बर आहे त हिते सहाफ़त ते काफ़ी क़दगन आहिनि. सेंसरशिप आहे. पाकिस्तानी सहाफ़त पाकिस्तान में करणु ॾाढी ॾुखी आहे, ऐं जेका पाकिस्तान में माना ॾुखी त आहे, पर हिन वक़्तु जेका आहे सूरत हाल उहा मुआशी तौर ते बि काफ़ी बदहाल आहिनि. सेंसरशिप जो शिकार बि आहिनि, दबाव बि घणो आहे. बल्कि जेको ॻाल्हाए थो, जेको तनक़ीद करे थो अॼुकल्ह सहाफ़ी, उनखे घर भेड़ो कयो थो वञे. उन में काफ़ी सारा सहाफ़ी आहिनि, हामिद मीर बि आहे, काफ़ी ॿिए बि आहिनि. इहे सभु सवाल त इन्हनि खां कंदमि. पाण हाणे इस्लामाबाद में बि रहिया, पर अगरि असां ॾिसूं त हींअर मुंहिंजे ख़्याल मां विच विच में हिते ॻाल्हाईंदी रहंदमि ताकी उन सां रिलेटेड सवाल कयां त वधीक सुठा जवाब मिलनि. पर नज़ीर लगारी साहब खां कंदमि त जीअं हींअर रिपोर्ट हुई असां वटि इंटरनेशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट जी 2020 वारी रिपोर्ट जे मुताबिक़ त गुज़िरियल साल में दुनिया जे केतिरनि सालनि में 138 सहाफ़ी क़त्ल थिया, ऐं उन में पाकिस्तान चौथे नंबर ते आहे. ऐं फ्रीडम नेटवर्क जे मुताबिक़ मई 2020 वारी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 30 सालनि में केतिरनि ई मुल्कनि में मूं जीअं चयो त काफ़ी 138 हुया, पर असां वटि उन्हनि जो रेशो थोरो घणो आहे. असां चौथे नंबर ते आहियूं उन में. ऐं हिन साल में 2020 मई खां वठी अगरि अप्रैल 2021 ताईं ॾिसूं त उन में सहाफ़ियुनि ते काफ़ी हमला थिया आहिनि. रिसेंटली कैपिटल जेको आहे असांजो इस्लामाबाद गादी वारे हंधि काफ़ी सहाफ़ियुनि ते हींअर हमला थिया. रिसेंटली अबसार आलम ते बि थियो, पर सिंध जे अंदरि 3 सहाफ़ी क़त्ल थिया इन साल जे अंदरि. ऐं अजय लालवाणी उन्हनि मां हिकु आहे जेको सालेह पट में
ऐं हिकिड़े दुकान ते वेठो जॾहिं ऐं उन जी सज़ा काटी तनक़ीद कई ऐं चवणु इहो आहे त जेके बि तनक़ीदियूं आवाज़ूं उन्हनि को बिहार में के मिलिटेंट्स माना हुकूमत ते जेको बि तनक़ीद करे या इस्टेब्लिशमेंट ते जेको तनक़ीद करे उनखे उनजे लाइ सवलो कमु कोन्हे। सो सालेपिट में पुलिस स्टेशन जे वेझो हिकिड़े बार्बर जे शॉप ते घिड़ी उन ते सिधा वार कया विया गोलियुनि जा ऐं क़त्ल कयो वियो। त इहा कहिड़ी ख़राबु सूरत हाल आहे। नज़ीर लगारी साहब खां मुंहिंजो पहिरियों क्वेश्चन आहे त सहाफ़त एॾी मुश्किल छो आहे? हिकिड़ी अहिड़ी सोसाइटी जेके सच जंहिंखे सच ॿुधायो नथो वञे, जंहिंखे सच सुणण जी सच न ॾिनी वञे, जंहिंखे झलियो वञे थो त हू सच ते पहुचे ऐं जेतिरी वड़ वकड़ हुजनि त माण्हू सच ते पहुचे त कहिड़े रस्ते सां पहुचे। ऐं उन में रुॻो इस्टेब्लिशमेंट रुकावट हूंदी आहे, हुकूमत रुकावट हूंदी आहे, इदारा रुकावट हूंदा आहिनि, सभु रुकावटूं हूंदियूं आहिनि ऐं जेके अख़बारनि जा माण्हू हूंदा आहिनि, जो मालिक हूंदा आहिनि, उहे बि रुकावट हूंदा आहिनि। घणियूं शयूं उहे बि कंदा आहिनि त जेके हिकिड़ो ज़मानो इहो हूंदो हो त उहो पाण सोचींदा हुआ त शयूं सेंसर थी वञनि। मां कॾहिं चिड़िए खे न मारियो हूंदो, घटि में घटि जेके मूंखे सुञाणनि था, जेके दोस्त मूं सां ज़ाती वास्ते राब्ते में आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे मूंखे इहो ॾाह ई कोन थो अचे त मां जेको आहे कंहिं नमूने सां कीअं कोई शइ खणी कंहिं शइ खे मारे छॾियां। मूं ते पुलिस ऑफिसर जे क़त्ल जो केस थियो, जंहिंखे न सुञाणा, न मुंहिंजी ख़बर, न उनजी कोई मूंखे कॾहिं मां सोचियो हुयो ज़हन में उनजे बारे में कुझु बि न। हिकिड़ी ख़बर लॻी ऐं उनजे बारे में हिकिड़ी ॿी अख़बार मां असीं तफ़सील वठी उहा बि शामिलु कई। तो हुनजो जेको क़त्ल जो मुक़दमो हुओ थियो, हिकु मुंहिंजे मथां हिकिड़ो मुंहिंजो एडिटर रिपोर्टर हुयो, उनजे मथां हिकिड़ो ॿियो हफ़्ता रोज़ा इहा हुई जनरल हुयो, उनजे मथां जनरल हुयो उनजे मथां ऐं हुनजे रिपोर्टर एडिटर जे मथां थियो। अच्छा, पोइ गिरफ़्तार करण लाइ पहुची वियो आहे पुलिस वारा। अच्छा, इहे ॻाल्हियूं मुंहिंजी घरवारी बि वेठी आहे हिते, मां घर में कॾहिं न ॿुधायूं आहिनि त इहा वाक़िया थिया आहिनि। पुलिस वारा पहुचा उते गिरफ़्तार करण लाइ जेको ॿियो अख़बार हुयो उनजे एडिटर खे ऐं रिपोर्टर खे। त मूं उते वेठुसि, मूंखे ख़बर पई त मूं DIG खे फ़ोन कई, मुंहिंजो मलिक साहब मां किथे अचां, तव्हांजी ऑफिस में अची गिरफ़्तारी ॾियां या थाणे वञी गिरफ़्तारी ॾियां? मां हिते प्रेस क्लब में वेठो आहियां, जेकॾहिं चओ त एॾे मोकिलियो। चए तूं छा थो चवीं पियो, केरु थो गिरफ़्तार करणु अचे? मां चयुमि हिकिड़े गिरफ़्तार करण लाइ जेको आहे सो पुलिस वारा पहुची विया आहिनि हुनजी ऑफिस में ऐं हुनखे बिल्कुलु तयारु आहिनि हुनखे गिरफ़्तार करण लाइ। ॼाण गिरफ़्तार थी वेंदो। त हुन चयो त तर्स मां ॿुधायां थो। पोइ उन खां पोइ हुनखे झलियूं त गिरफ़्तार न कर। तॾहिं बि असां मुसीबतनि में रहियासीं, बेल बिफोर अरेस्ट लाइ वियासीं, उहा रिजेक्ट थी वई। ऐं रिजेक्ट करण वारो माण्हू तव्हांखे अजीब लॻंदो, आगा रफ़ीक जेको पोइ हाई कोर्ट जो जज थियो ऐं जंहिंखे जज लॻाइण जी ॾोह में बेनज़ीर जो सेकेंड इक़्तिदार ख़तमु थियो, उहो आगा रफ़ीक वारो हुयो जंहिंजे मथां झेड़ो शुरू थियो ऐं इस्टेब्लिशमेंट न चाहींदी त अचे ऐं ज़रदारी साहब जो दोस्त हो, हर हालत में चाहींदो हो त अचे, पर आख़िर में ज़रदारी साहब सां बि दगा करे वियो। ख़ैर जेको बि थियो, उन बि बेल रिजेक्ट कई ऐं कराई। पहिरियों उनखे चयूं एडिशनल सेशन जज खे त न कर। उन खां पोइ हाई कोर्ट में वियोसि। हाई कोर्ट में मूं बहादुरी ॾिठी, पहिरीं दफ़ा त को सिंधी जज हुयो ऐं उन्हनि ते असीं घणो कमेंट न कंदा आहियूं छो त उहो कावड़जनि घणा था, पर हाणे मोकल पाण ॾिनी अथनि त बाबा जेतिरी वणे तनक़ीद कयो, असां जेकॾहिं तनक़ीद वाक़ई कई पोइ वरी असांखे साह बचाइणु मुश्किल थी वेंदो। सो हाई कोर्ट में असीं वियासीं। मूंखे ॿाहिरि ख़ालिद इसाक़ तमामु वॾो लायर हुयो, कानून जो तमामु वॾो ॼाणू हुयो ऐं सम्झो वेंदो हो त क्रिमिनल लॉ में हिन जहिड़ो वॾो वकील कोन्हे। हुन मूंखे चयो त अदा हे कंहिंखे रिलीफ न ॾींदो आहे, तूं भॼ वञ तूं ऐं तूं हलियो वञी मरी उते वञी रहो, हे तव्हांखे रिलीफ न ॾींदो। मूं चयुमि जेको थींदो सो थींदो, मां वञा थो कोर्ट में। वकील बि मुंहिंजो गॾु हुयो। हाणे उहो वकील जेको मुंहिंजो वकील हुयो हाणे सुप्रीम कोर्ट जो जज आहे। सो असां अंदरि वियासीं त कोर्ट में, त कोर्ट में वञी पेश थियासीं त जज ॾिसण सां ई उहो एप्लीकेशन चयईं त बेल ग्रांट थी वई, तव्हांखे कहिड़ी तारीख़ खपे? मूं चयो त मां 2 हफ़्तनि लाइ वञा पियो UK। मां जावेद ॾे वियुसि, जावेद सुमरो उते हुयो
ऐं मुंहिंजो मेज़बान बि थियो। सो मूंखे 2 हफ़्ता खपनि, त मूंखे 2 हफ़्ते पोइ जी डेट मिली। इहो त हुयो क़तल जो मामिलो थियो। मुंहिंजे मथां बग़ावत जो केस थियो, उहो बि तमामु दिलचस्पु हुयो। वक़्तु तमामु घटि आहे तव्हां वटि, मूं अहिड़ी शयूं ॿुधाइनि तव्हांखे जेको टाइम तव्हांजो विञाए नथो चवां। हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां त केस जेको हुयो बग़ावत जो, मिनिस्टर मूंसां गॾु वेठो आहे ऐं हुन बि तक़रीर करणी आहे, मूं बि तक़रीर करणी आहे। हुन चयो त मूं सदारती तक़रीर माना कयां थो, मूंखे हाणे ज़रूरी कमु आहे, वञिणो आहे। मूं चयो तूं वेह, तक़रीर तोखे ई करणी आहे, बाक़ी त असां ईअं ई आहियूं, असल त तोखे ॿुधण लाइ आहिनि। पोइ हुन चयो न मूंखे हाणे ई वञिणो आहे। हलियो वियो, तक़रीर कई ऐं हलियो वियो। असीं वेठा आहियूं तक़रीर जे इंतज़ार में, त असीं तक़रीर कयूं। मूंखे फ़ोन आयो रिपोर्टर जो, तूं किथे आहे? मूं चयो मां आर्ट्स काउंसिल में वेठो आहियां। चईं तूं हाणे तुंहिंजे ख़िलाफ़ु त केस थी वियो बग़ावत जो। मूं चयुमि छो? मूं चयो कंहिं कयो आहे? चईं सरकार कयो आहे। मुंहिंजो सरकार कंहिं चयो आहे? चईं फिलाणे वज़ीर कयो आहे। फिलाणे वज़ीर त मुंहिंजे गॾु वेठो हुयो, हाणे वेठो हुयो। चईं उन वज़ीर वञी करायो आहे तुंहिंजे मथां केस, ऐं बग़ावत जो केस करायो अथसि। हाणे नाले वठण जी मां सम्झां थो इहो कोन्हे, पर हुन मुंहिंजे मथां बग़ावत जो केस करायो। दोस्त उहो सम्झंदो, असांखे चवंदो त तूं दोस्त आहीं, असीं बि हुनखे चवंदा हुआसीं तूं दोस्त आहीं। ख़बर पई त सहाफ़ी जो केरु दोस्त न हूंदो आहे, सहाफ़ी बि कंहिंजो दोस्त न हूंदो आहे, ख़बर जो दोस्त हूंदो आहे, ऐं असीं ख़बर सां दोस्त हूंदा हुआसीं। ख़ैर उहो थियो। उन खां पोइ हिन में जेके एंटी टेररिज़म कोड्स आहिनि, उन केस में असांजे मथां केस हलियो, हिकु ॿियो केस हलियो। उन छॾींदा हुया, हुनजो आवाज़ु लॻंदो हुयो नज़ीर लगारी व दीगर हाज़िर हूं। उहो दीगर में जेको मीर शकील रहमान हुयो, पंहिंजा काज़ी साहिबु हुआ, इबरत वारा बि, कावेश वारा बि, उन खां पोइ ॿिया जेके हुआ ज़िया शाहिद हुयो, नवाब अख्तर, मजीद निज़ामी हुयो, सभु दीगर हुया। ऐं जेको नालो मुंहिंजे नाले सां लॻंदो हुया त नज़ीर लगारी व दीगर हाज़िर हूं, त असीं वञी एंटी टेररिस्ट कोर्ट में वञी वेंदा हुआसीं। ऐं वरी जज असांखे ॾिसी अहिड़े कावड़ सां ॾिसंदो जीअं अॼु सज़ा ॾेई छॾींदो। सो असीं इहे शयूं ॾिठियूं आहिनि, असीं भोॻियूं आहिनि। अरे सिर्फ़ु रस्ता बि कढिया आहिनि, त ॻाल्हाइजे कीअं, रस्तो कीअं कढिजो। असीं वरी ॻोल्हींदा हुआसीं कंहिं ॿिए मुल्क में किथे मार्शल लॻो आहे, उते मार्शल वारनि जो छा थियो आहे, उते BBC वारनि छा लिखियो, वॉइस अमेरिका वारनि छा लिखियो, उहो लिखंदासीं। फिलाणे मुल्क में फ़ौजी इक़्तिदार जे लाइ फिलाणे जेको आहे सो अख़बार इहा लिखी आहे, वरी उन जी ॻाल्हि लिखी, सॼी ॻाल्हि जेको किसो असांजे किसे सां ठहंदो हुयो उहो किसो वरी कंदा हुआसीं। त हिन खे वरी असां उहो सेंसर लाइ खणी वेंदा हुआसीं। असां पाण खणी अख़बार खणी वेंदासीं, अदाहे सेंसर कयो तव्हां। असांजे सेंसर जो कैंसर पाण ॾिठो आहे ऐं भोॻियो आहे। वरी उहो सेंसर कंदा हुआ। नौजवान ने पिस्तौल को चूमा और अपने सामने खड़े दुश्मन पर गोली मार दी, चूमा निकालो, ये फाशी फैला रहे हो तुम। बाबा इतने क्या करें, पिस्तौल है वो तो नहीं, निकालो इसको। नौजवान ने दिल बर्दाश्ता होकर खुदकुशी कर ली। यार ये दिल भर चल जाएगा, दाश्ता नहीं चलेगा, इसको हटाओ, निकालो इधर से। अहिड़ियूं शयूं असीं भोॻियूं आहिनि। सो कॾहिं बि लिबर्टी उन सोसाइटी खे मिलंदी आहे जेकॾहिं सोसाइटी पाण उथी बीहे ऐं पाण पंहिंजे पाण खे स्ट्रेंथन करे, पाण मज़बूत थिए ऐं मज़बूत करे। हाणे पाकिस्तान जी सोसाइटी में साॻ न आहे। हाणे पाकिस्तान जी सोसाइटी में पॉलिटिकल पार्टीज़ खे जेको आहे उहो घेरो करे हुनखे साह मुझाए हिकिड़े पासे ते विहारियो वियो आहे। हू चवनि था त नौकिरी करणी आहे, कंहिं कंहिं करणी आहे। जेको नौकिरी करे उहो अघु ॿुधाए, हुनखे अॻिते नौकिरी मिलंदी आहे, नौकिरी करे चमाट हणी कढी छॾींदा आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो आराम सां वेंदा आहिनि ऐं कॾहिं बि सियासी कमु सियासी माण्हू न कंदा आहिनि। हाणे जेके बि सियासत ते ईंदा आहिनि उहो रुॻो हाज़िरी लॻाइण लाइ ईंदा आहिनि या उनखे जेको मौक़ो मिलंदो आहे उन मौक़े में फ़ाइदा खणण लाइ ईंदा आहिनि। बाक़ी सियासी अमल कोन्हे। मुंहिंजी सभ खां वॾी शिकायत इहा आहे त असां जेको 80s में हुयासीं सिंध में, असीं जेके 70s में हुयासीं, जेको उन ज़माने में सिराज जहिड़ो एडिटर हुयो उहो असीं न थी सघियासीं। जेको अमर जलील कालम लिखंदो हुयो, तुंहिंजूं मुंहिंजूं ॻाल्हियूं उहे न आहिनि, उहे शयूं नथी लिखजनि पियूं। असां जेको वॾो दौरु ॾिठो आहे अदब क्रिएट थियण जो, उहो सिंधी में उहो थियो, उहो न पियो थिए। घटि माण्हू हूंदा। फ़क़ीर उमर लाशारी हिकिड़ो 3-4 माण्हू हिन में कराची प्रेस क्लब में वञी वेंदा हुआसीं ऐं असीं हिक ॿिए खे सम्झाईंदा असां माण्हू। मां उर्दू मीडियम में हुउसि, उर्दू मीडिया में, ऐं हू जेके आहिनि सो सिंधी मीडिया में हुआ। नसीर इजाज़ हुयो ऐं फ़क़ीर उमर लाशारी हुयो, लाशारी हुयो, असीं वञी वेंदा हुआसीं। सो उन ई ज़माने में जेके जर्नलिज़म थी आहे, ऐं सम्झां थो त वरी बि हिकिड़ी बहितरु जर्नलिज़म थी आहे। ऐं उन खां पोइ 80s में ठीकु थियो आहे। जनरल रियाज़ सां विढ़ियासीं, बाक़ाइदा असीं
मीडिया जे थ्रू बाक़ाइदा हुन सां विढ़ियासीं ऐं हुनखे असीं हुनखे हथ बि न अचणु ॾींदासीं, हुनखे को असांजी मुसीबत थी असांजा बेशुमार सहाफ़ी गिरफ़्तार थिया, कोड़ा खाधा। सभु ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं पियो करे। इन ते वरी ईंदासीं जावर दौर ज़ाहिरा उन सां रिलेटेड ई आहे सभु, ऐं काफ़ी असांखे सभिनि खे ख़बर आहे त उन वटि जेका सेंसरशिप थी मीडिया ते, पर ॿिए महिमान वेठा आहिनि उन्हनि खां सवाल कंदा, वरी तव्हांजी ॻाल्हि ते ईंदासीं। पर नज़ीर लगारी साहिबु जीअं चयो त दोस्त बि सुञाण खां इनकार करे छॾियो या उहे बि अची न मिलिया, त ईअं ई आहे जो सब के लिए आवाज़ उठाते हैं उनके लिए कोई आवाज़ नहीं उठाता। त हिन वक़्तु सहाफ़ियुनि जी अहिड़ी हालत आहे जो उहे सफ़ा मूंखे त लॻंदो आहे वेचारा रहम लाइक़ थी विया आहिनि, घर में डिॼी वेही था रहनि ऐं परेशान था रहनि आवाज़ उथारण ते। त असां सभिनी खे उन्हनि सां गॾु बीहणु खपे, जेका बि अहिड़ी आवाज़ आहे उनखे स्ट्रेंथन करणु खपे। द टेम्परेचर इज़ राइज़िंग इज़ ही सैड कि हाणे सोशल मीडिया जो दौर बि आहे, त असांजा यंग जेके आहिनि हाणे बर्दाश्त नथा कनि, चई ॾियनि था, पर सहाफ़ियुनि लाइ इहो कमु केतिरो ॾुखियो थी वियो आहे। मुंहिंजो सुवालु हाणे ओवैस तौहीद साहब खां आहे त ओवैस तमाम तनकीदी आवाज़ें घर क्यों बिठा दी गई हैं, हुकूमत क्या मीडिया की आवाज़ घोंट रही है? हाँ बिल्कुल, आवाज़ तो हमारी खामोश है और खलाई मखलूक की आवाज़ काफ़ी ज़्यादा हुई है। महकमा ज़राअत जो है वो फल फूल रहा है और दरियाए सिंधु जो है वो खुश्क हो रहा है, और मीडिया भी उसी तरह मेरे ख़्याल में साजिशों का शिकार है। जिस तरह मैं अभी बहुत बरसों के बाद मैं हैदराबाद आया तो सिंध मैंने देखा खुश्क है, बंजर है। एक ज़माने में होता था जब स्कूल में हम पढ़ते थे यहाँ पे, तो यहाँ पे पैसे डाल के जाते थे, समंदर की तरह लहरें मारता था। इसी तरह मीडिया जब हमने शुरू किया 90 की दिहाई में, हसन मुश्तबा, हसन दर्स, मोहम्मद हनीफ, एक पुल था कराची, लाहौर, इस्लामाबाद के सहाफ़ियों का और सिंध के और दूसरे शहरों के सहाफ़ियों का। तो एक प्रोग्रेसिव लिबरल माफिया के ख़िलाफ़ आवाज़ें काफ़ी बुलंद होती थीं। अब आप वो आवाज़ें नहीं देख रहे, उसकी बहुत सारी वजूहात हैं। अगर अभी ये नौजवान भी यहाँ पे बैठे हैं, अगर अभी देखा हो आपने कि पता नहीं बच्चे क्या कहते हैं, तहरीक लब्बैक को पैंट दी सिरी या क्या जो भी उनके नाम हैं, उनके साथ जब एग्रीमेंट हो रहा था तो एक तरफ मुफ्ती मुनीब बैठे थे, एक तरफ हमारे वज़ीर ख़ारजा बैठे थे। अब वज़ीर ख़ारजा शहमूद कुरैशी को और कोई काम ही नहीं है कि वो मुल्लाओं के साथ बैठे और वो अमेरिका और अफ़गानिस्तान और इंडिया उनके साथ बात भी कर रहे हैं और यहाँ मौलवियों के साथ बैठ रहे हैं और एग्रीमेंट बोल रहे हैं कि एग्रीमेंट हो गया। किसी ने सवाल पूछा सहाफ़ी ने, तो उन्होंने कहा यहाँ पर सवाल जवाब मना है। अगर सवाल जवाब मना है तो फिर माशरा कैसे आगे बढ़ेगा, मीडिया कैसे आगे बढ़ेगा? मुनीर नियाज़ी का एक शेर है वो जो याद आ रहा है मुझे, अपने अमल का हिसाब क्या देते, सारे सवाल गलत थे जवाब क्या देते। तो रियासत और मीडिया का इस वक्त हाल ये है कि अपने अमल का हिसाब क्या देते, सारे अमाल गलत थे जवाब क्या देते। तो ये नौजवानों को जवाब क्या देंगे? यानी कि आप ये देखिए कि जहाँ पर तहरीक लब्बैक पाकिस्तान से एग्रीमेंट हो रहा है वो बताया नहीं जा रहा। जहाँ पे तहरीक तालिबान पाकिस्तान के साथ आप कह रहे हैं कि वो हमारे नाराज़ लोग हैं, उनके साथ मुज़ाकराती टीम पर बैठना चाहिए, लेकिन पश्तून कौम परस्तों, बलोच कौम परस्तों, सिंधी कौम परस्तों के साथ आप बातचीत करने को तैयार नहीं है। वो एंटी स्टेट एलिमेंट्स हैं और ये जो एक्सट्रीमिस्ट एलिमेंट्स हैं ये आपके बगल बच्चा हैं। तो बहुत अफसोस होता है और मीडिया भी उसी के अंदर फल फूल रहा है। मीडिया के अंदर बदकिस्मती से जो आज यहाँ पर आवाज़ें हैं, जो आज यहाँ पर बातें हो रही हैं, जो फ्रिंजेस पर बातें होती हैं, गवादर का प्रोटेस्ट है, गिलगित बल्तिस्तान के नौजवानों का सिर्फ ये मुतालबा और बलूचिस्तान के नौजवानों का कोविड के दरमियान कि हमें इंटरनेट की आप सहूलत दे दें, और उस पर कई माह गुजर जाते हैं और रियासत के जूं भी नहीं रेंगती।
تو اس کا مطلب ہے کہ کہیں آنگن تو ٹیڑھا ہے, اور صحافت کا آنگن بھی ٹیڑھا ہے, اور اس ریاست کا آنگن بھی بدقسمتی سے ٹیڑھا ہے. تو میں سمجھتا ہوں کہ جس طرح سب سے بڑی جو ایک چیلنج ہے نازیہ, میں نے فار ایگزامپل سینسرشپ تو دیکھیں, مطلب میں نے اسرائیل کے اندر کام کیا ہے فلسطین کے تنازع کو, میں نے ماؤ نواز انسرجنسی نیپال میں کور کی ہے, تامل تنازع کور کیا ہے, افغانستان کے اندر سے 2 سال رہا ہوں میں, طالبان جب تھے, پھر امریکی جب تھے, جب بھی. لیکن سینسرشپ ہر جگہ پہ ہوتی ہے, لیکن جب آپ کی دھرتی پر آپ کی آواز کو بند کرنے کی کوشش کی ہوتی ہے تو وہ پھر آپ پہ تکلیف گزرتی ہے. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ آپ اپنی دھرتی پہ وہ بات نہ کر سکیں, آپ اپنے انتہا پسندوں کے خلاف بات نہ کر سکیں, آپ جو تنقیدی. تو مجھے اگر آپ 2 منٹ دیں تو میں سم اپ کرتا ہوں. دیکھیے یہاں پہ جتنے بھی لوگ بیٹھے ہیں وہ ہمیں ٹی وی پر دیکھتے ہیں, لیکن آج کہتے ہیں کہ یار دل کی بات کرو, سچی بات کرو. بات پتہ ہے کیا ہے, بات اس معاشرے میں مسئلہ ہے سوال کرنے کا. آپ بچپن میں آپ پرائمری اسکول ٹیچر سے سوال نہیں کر سکتے, آپ کو جو مولوی پڑھاتا ہے ناظرہ آپ اس سے سوال نہیں کر سکتے. آپ جب اسکول کالج میں جاتے ہیں تو وہاں پر آپ کو سیلیبس تھوپ دیا جاتا ہے. تو سوچنے سمجھنے کی صلاحیت, سوال کرنے کی صلاحیت کہیں یونیورسٹی لیول پر آپ میں آتی ہے, اور جو بھی سوال کرتا ہے تو ریاست کے ٹھیکیدار یا مذہب کے ٹھیکیدار اس کو پھر چیلنج کرتے ہیں. تو سوال کس سے ہوتا ہے؟ سوال ہوتا ہے طاقت والے سے, طاقتور سے. میں سوال کس سے کروں گا؟ میں کروں گا جو وزیر اعظم ہوگا, میں کروں گا صدر سے کروں گا, میں کروں گا آرمی چیف سے کروں گا, میں اور کیا, اب میں محکمہ زراعت کو یا خلائی مخلوق کو کہاں ڈھونڈتا پھروں گا؟ سوال تو میرے لیے یہی ہے. تو جب سوال کرنے کا مسئلہ ہے ہر لیول پر, تو اسی طرح میڈیا کو بھی یہی مسئلہ ہے کہ آپ طاقتور کے ساتھ سوال کرتے ہیں, جس کے ہاتھ میں بندوق ہے, جس کے ہاتھ میں ہتھیار ہے. اگر آپ اس سے کویشچن کرتے ہیں تو پھر آپ کو اس کا جواب سہنا پڑتا ہے. تو جب اتنی زیادہ آپ میں گھٹن ہو گئی ہے معاشرے کے اندر, اور سوال کرنے پر اتنی پابندی ہے, تو پھر آپ کہیں سمجھتے ہیں کہ کہیں آپ کو قید تو نہیں کر لیا گیا. میں آپ کو ایک ذاتی مثال دیتا ہوں. حکیم اللہ محسود 2012-13 میں ڈرون اٹیک میں مارے گئے. میں ARY چینل کو ہیڈ کر رہا تھا, تو مجھے احسان اللہ احسان کا فون آیا, کہنے لگے اویس صاحب السلام علیکم. جی وعلیکم السلام. جی کہنے لگے جی آپ نے ہمارے ساتھ بڑی زیادتی کی ہے, جو آپ کے پشاور کے بیورو چیف ہیں. میں نے کہا دیکھیں ان کا تو قصور نہیں ہے, کیا مسئلہ کیا ہوا؟ کہنے لگے حکیم اللہ محسود صاحب کو آپ نے شہید نہیں لکھا. میں نے کہا دیکھیں میں ایڈیٹر ہوں, یہ میری پالیسی ہے, میں نہیں لکھوں گا, نہ جائے گا. بات ہوتی رہی, انہوں نے کہا میں آپ کے ماتھے پہ 4 گولیاں مار سکتا ہوں. میں نے کہا وہ تو آپ کر سکتے ہیں. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ اگر آپ میں طاقتور وہ ہے جو زور سے بولے یا جس کے ہاتھ میں ہتھیار ہے, تو پھر میڈیا بھی اسی طرح ایکٹ کرنے لگے جو ہمارے کچھ ساتھی کرتے ہیں, جیسے اوریا مقبول جان ہیں, ڈاکٹر عامر لیاقت ہے, کہ وہ لوگوں پہ تانے کرتے ہیں, لوگوں کی کردار کشی کرتے ہیں. تو یہ جو ایک پورا سسٹم ایوالو ہوا ہے نازیہ, بدقسمتی سے یہ ہمارا خواب نہیں تھا, یہ ہماری سوچ میں ابھی تک وہ آ نہیں رہا کہ یار یہ اتنا انتشار ہمارے معاشرے میں پھیلا ہوا ہے, اس کا یہ جو بگاڑ ہوا ہے اس کو ہم سمیٹیں گے کیسے؟ تو میڈیا, اگر ہم بات کریں کہ میڈیا بدقسمتی سے پاکستان میں اسٹیٹ اونڈ میڈیا سے سیٹ اونڈ میڈیا ہے. تو اب سیٹ اگر مالک ہوگا اور وہی چیف ایڈیٹر ہوگا تو میڈیا کہاں جائے گا؟ ایک کافی زیادہ بگاڑ ہوا ہے. اویس توحید کے हिकिड़ी गहरी नज़र आहे इन्हनि मामलनि ते, ऐं पाण इन ते कमु कंदा रहिया आहिनि. त उन्हनि ॿुधायो, नज़ीर लगाड़ी साहब पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो. जावेद बि काफ़ी मुल्कनि में वञी कवर कंदो रहियो आहे, अहिड़नि कॉन्फ्रेंसूं थींदियूं आहिनि, बम ब्लास्ट बि थींदा आहिनि, सभु कुझु. पर
हिते बि उन्हनि काफ़ी अरसो सहाफ़त खे ॾिनो आहे ऐं BBC सां जॾहिं हाणे लॻापियल आहिनि त मुंहिंजो सुवालु उन्हनि खां तव्हांखे छा थो लॻे जावेद सूमरो साहब त हिन वक़्तु असां फ्रीडम इंडेक्स ते पाकिस्तान कहिड़े नंबर ते आहे अगरि तव्हां ॾिसो त ऐं केतिरी आज़ादी सां सहाफ़त थिए थी हुते नाज़िया ने पहली दफ़ा जावेद सुमरो को जावेद सुमरो साहब कहा है बिकॉज आई सेड जावेद एंड लगारी साहब हुए सब तो आई हैड टू से नाज़िया साहिबा नहीं तो झगड़ा होगा असल में no, it's not like that. सीरियस बात तो ये है, हम हंसी मजाक कर लेते हैं, मुश्किल होता है आज के समाज में और आज के हालात में थोड़ा सा हंस मुस्कुरा लेना, लेकिन करते रहना चाहिए क्योंकि कुछ भी करने के लिए ज़िंदा रहना बहुत ज़रूरी है। अगर आप दुनिया का कोई भी काम करना चाहें, कहिड़ो बि तव्हांजो मक़सदु हुजे, उनखे हासिल करण लाइ ज़िंदा हुजणु अहम आहे। जे न हूंदासीं त पोइ ऐं उनखे ज़िंदा रहण जे लाइ ज़रूरी आहे त करे करे खिली ऐं मुस्कुराइजे। सीरियस ॻाल्हि हीअ आहे त पाकिस्तान में सहाफ़त असां डिफरेंट, नज़ीर लगारी साहब सीनियर आहे, उनखे त तमामु घणो पुराणे खां ख़बर आहे, पर जॾहिं खां असां होश संभालियो आहे सिंध में पाकिस्तान में, तॾहिं खां सहाफ़त जकड़ियल हुई। कुछ अरसो विच में अहिड़ो आयो जो सरकार ऐं हुकूमतुनि सहाफ़त खे थोरो ओपन कयो, पर उन ते पोइ बि कंहिं न कंहिं कदगनूं, कंहिं न कंहिं उन ते बंदिशूं रहियूं, पर उहो लॻे थो त पंहिंजे पीक ते पहुची पोइ वरी स्टेट खे असांजी रियासत खे इहा ॻाल्हि सम्झ में आई त जेको हुननि जो ग्रैंड डिज़ाइन आहे, जेको वॾो मक़सदु आहे उन्हनि जे नज़र में, उहो सही आहे या ग़लति आहे उहो उन्हनि खे बि पाण खे शायदि ख़बर आहे अलाए कोन्हे, पर हुननि खे इहो लॻो त उन ग्रैंड डिज़ाइन खे हासिलु करण जे लाइ ज़रूरी आहे त ॿोली सिर्फ़ु उहा अचे, ज़बान, ख़्याल, थॉट प्रोसेस सिर्फ़ु उहो हुजे जेको असां अलाउ था कयूं। उन खां अलावा काई बि शइ अचे थी त उहा उन्हनि जे लाइ डिस्ट्रैक्शन आहे। सो पोइ हुननि हिकु हिकु करे जेको बि डिसेंडिंग वॉइस हुई, चाहे उहो असांखे उन सां इख़्तिलाफ़ु थी सघे थो, पर हिकिड़ी वॉइस आहे, उहा हामिद मीर जी हुजे, तलत हुसैन जी हुजे, ॿिया केतिरा ई सीनियर सहाफ़ी आहिनि, उहे आस्ते आस्ते उन्हनि खे हटायो वियो। कॾहिं इन बहाने त हुननि जे प्रोग्रामनि खे ऑडियंस नथी मिले, कॾहिं इन बहाने सां त हुननि जी व्यूअरशिप किरी पई आहे, कॾहिं इन बहाने सां त मीडिया जो क्राइसिस पियो हले, तंहिं करे खे असां पैसा कोन था उन्हनि खे ॾेई सघूं, महांगा आहिनि। बाबा तव्हां ॿियनि एक्सपेंडिचर्स खे घटि करे सघो था, सहाफ़ियुनि खे बेरोज़गार करे चओ त असां पैसा बचाईंदासीं, हुन सां ही एॾो वॾो ग्रुप हलंदो, ईअं कोन्हे। चवण जो मक़सदु इहा आहे त हिन वक़्तु मौजूदा दौर में पाकिस्तान में सहाफ़त मुंहिंजी नज़र में ज़ियाउल हक़ जे डिक्टेटरशिप जे मार्शलाई दौर खां बि ख़राबु हुई, ख़राबु आहे। उन वक़्तु घटि में घटि असांखे इहा ख़बर हुई त मुल्क में मार्शल लॉ आहे, मुल्क में इंसानी ऐं बुनियादी हुकूक बहाल कोन्हनि थियल, उन्हनि खे ख़तमु कयो वियो आहे। साम्हूं असांखे एनिमी नज़र अचे पियो, या जमहूरियत मुखालिफ़ हिकिड़ो सिंबल हुयो जंहिंजे ख़िलाफ़ु असां कुझु कमु करे सघंदा हुआसीं, लिखी सघंदा हुआसीं। पर अॼु ही थियो आहे त इन सॼे आइडियोलॉजिकल जेके असांजूं बाउंड्रीज़ हुयूं, इहो एॾियूं ब्लर करे छॾियूं अथऊं ऐं एॾियूं उन्हनि खे घुटमुट करे छॾियो अथऊं जो माण्हू, चङा भला माण्हू बिमिलजी विया आहिनि। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कहिड़ी शइ मुल्क दुश्मन आहे, कहिड़ी शइ मुल्क जे फ़ाइदे में आहे। हाणे हीअ जेके माण्हू ॻाल्हाइनि था तो बाबा आर्मी ये कर रही है, एजेंसीज ये कर रही हैं, वकला ये कर रहे हैं, जजेस ये कर रहे हैं, इनको ये नहीं करना चाहिए, वो क्यों बोलते हैं? क्या उनको कोई एजेंडा है उनका? वो उनको अमेरिका कुछ कहता है, उनको पैसे मिलते हैं, उनको इंडिया रॉ कुछ कहता है, वो क्यों बोलते हैं? वो इसलिए बोलते हैं कि उनका दिल दुखता है। ज़्यादातर मैं कह रहा हूँ, हो सकता है कुछ लोग हों जो किसी और वजह से भी बोलते हों, लेकिन मेरा तजुर्बा ये है कि ज़्यादातर लोग जो लिखते हैं हुकूमत के ख़िलाफ़ या रियासत के गलत पॉलिसियों के ख़िलाफ़ या फ़ौज की गलत पॉलिसियों के ख़िलाफ़ या हमारी एजेंसियों की गलत पॉलिसियों के ख़िलाफ़, उसका सबसे बड़ा जो रीज़न होता है वो ये होता है कि वो समझते हैं और उन्हनि जो ख़्याल ये हूंदो आहे त हीअ जेको कुझु थी रहियो आहे इहो मुल्क जे फ़ाइदे में कोन्हे।
ऐं अॼु जेके हालतूं थियूं आहिनि उहो इन जे करे थियूं आहिनि जो हिते आज़ादु मीडिया खे छॾियो कोन वियो। शेख हयाज़ जो मेलो आहे, शेख हयाज़ 30, 40, 50 साल पहिरीं खां जंहिं शइ जे लाइ विढ़ंदो आयो ऐं शायदि अॼु हुजे हा त अॼु बि विढ़े हा, उहो हुयो आज़ादी इज़हार। माना हुनखे उन वक़्तु बि ॻाल्हाइणु कोन छॾींदा, हुनजी शाइरीअ ते बंदिशूं, हुनजे लिखण ते, हुनजे पढ़ण ते, हुनजे कॉलम्स ते। अॼु बि असां हुनजा कॉलम पढ़ूं था त ख़बर थी पए त उन वक़्तु माण्हू कीअं उन्हनि जे ख़िलाफ़ु जिदोजहद कंदा हुया। सो तव्हांजो जो सुवाल ते मां वापसि थो अचां त मीडिया जी सूरत अॼुकल्ह ॾाढी ख़राबु आहे ऐं उन में स्टेट जी पॉलिसी, हुकूमतुनि जी पॉलिसियुनि जो बि असरु आहे, असांजे सेठ मीडिया मालिकनि जो बि आहे, पर असांजे सहाफ़ियुनि जो बि आहे। ऐं पंहिंजनि सहाफ़ियुनि खे, अक्सरियत खे न पर उनजे कुझु हिसे खे इन जो इल्ज़ाम ॾियां थो त उहे बि अलाए कहिड़ी यूटोपिया में रहनि था, अलाए कहिड़े प्लैनेट ते था रहनि, अलाए उन्हनि जूं आइडियोलॉजीज़ छा आहिनि। घणनि खे त लॻे थो त इहो तरक़ी जो रस्तो आहे। मां केतिरा माण्हू अहिड़ा सुञाणा थो जेके पब्लिक में हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि, हिकिड़ो आइडियल ॾींदा आहिनि, हिकिड़ी सोच रखंदा आहिनि, प्राइवेट में उहो हुनजे ख़िलाफ़ु हूंदा आहिनि। इहो हुनजो बिज़नेस थी वियो आहे। ये उनका एक तरह से उनको लगता है कि क्या बिकता है। अगर जलाल चांडियो बिक रहा है तो जलाल चांडियो गाओ, अगर नूरजहां बिक रही है तो नूरजहां गाओ। सो असांजे सहाफ़ियुनि में बि अहिड़ा माण्हू आहिनि जेको इहो कनि था ऐं नतीजो इहो निकितो आहे जो असांजे लाइ स्पेस, जेके फ्री थिंकिंग सहाफ़ी आहिनि न, जेके आज़ादु सोच सां सोचे सघनि था ऐं आज़ादीअ सां लिखी सघनि था, उन्हनि जे लाइ श्रिंक थींदो। त हीअ ज़बरदस्त सहाफ़ी आहे, उवैस मुंहिंजो दोस्त आहे, असां 40-30 सालनि खां गॾु आहियूं। हिन जे लाइ श्रिंक थी वियो आहे स्पेस। असांजा ॿिया घणा दोस्त आहिनि जेके नथा उन्हनि जी ॻाल्हि ॿुधनि, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधनि था पर उन्हनि जी ॻाल्हि खे टो नथा कनि, फॉलो नथा कनि खुलाई मख़लूक जी, त उन्हनि जे लाइ श्रिंक थींदो थो वञे। असांजो प्रोग्राम हलंदो BBC जो सैरबीन, तव्हां मां कुझु माण्हू ॾिठो हूंदो, पहिरीं एक्सप्रेस न्यूज़ ते हलंदो, उनखां पोइ आज न्यूज़ ते हलंदो। असां कंहिंसां असां जेको वास्तो न आहे, मां मतिलबु मूंखे 20 साल थिया आहिनि BBC में, मूंखे अॼु ताईं हिकिड़ो दफ़ो बि यादि न आहे त मूंखे कंहिं चयो हुजे जावेद हीअ ख़बर हलाए या हीअ न हलाए, या कंहिं मूंखे चयो हुजे त हिन ख़बर जो हीअ एंगल रख, हिन ख़बर जो हीअ एंगल न रख, या हिन सां इंटरव्यू कर या हुन सां इंटरव्यू कर। एडिटर प्रोग्राम जो जेको हूंदो आहे उहो इहो डिसाइड कंदो आहे त अॼु जो एजेंडा छा आहे, अॼु जी ख़बर छा आहे, अॼु असांखे कीअं हुनखे कवर करिणो आहे, कंहिंसां ॻाल्हाइणो आहे, कंहिंखां इंटरव्यूज़ करिणा आहिनि, कहिड़ी रिपोर्ट हलाइणी आहे। मां एडिटर आहे, मां डिसाइड कंदुसि, ठीकु आहे। त असांजो प्रोग्राम हलंदो हुयो, असां सभु शयूं कवर कंदा हुआसीं। असां कश्मीर बि कवर कंदा हुआसीं इंडिपेंडेंटली, असां बलोचिस्तान बि कंदा हुआसीं, असां KP बि कंदा हुआसीं। असांजो पहिरियों प्रोग्राम बंदि करे छॾियो हुननि, 2-3 महीना बंदि रहियो। पोइ जॾहिं इंडिया में मोदी सरकार चेंज कयो स्टेटस कश्मीर जो 175D अलाए कहिड़ो, त उन खां पोइ कश्मीर में बाहि भरी वई, इंडियन एडमिनिस्ट्रेट कश्मीर में। त असां उतां जूं ख़बरूं हलायूंसीं त बाबा माण्हू मुज़ाहिरा था कनि, जलसा था कनि, जुलूस था कनि, रैलियूं था कनि, फायरिंगूं थियूं थियनि। त इहा ॻाल्हि हिननि पाकिस्तानी असांजे भाइरनि खे लॻी त यार हीअ इंडिपेंडेंट तरीक़े सां अचे थो कश्मीर मां कवरेज फुटेज, असांजो प्रोग्राम हुननि बहाल करे छॾियो। बिकॉज उन वक़्तु वो उन्होंने सूट पे कहो कि जी कश्मीर से जो चीज़ें आ रही हैं उधर से इंडियन साइड से, वो यहाँ पे हमारे ऑडियंस को मिलनी चाहिए कि वहाँ पे कितना जुल्म हो रहा है। इन्होंने हमारा प्रोग्राम बहाल कर दिया। अच्छा, फिर हमने और चीज़ें की, कश्मीर का मामला थोड़ा ठंडा हुआ, फिर हमने बलूचिस्तान पे किया, फिर हमने ग्वादर पे किया, फिर हमने PTM पे किया उनका, उससे हमने पश्तीन साहब से इंटरव्यू किया। भाई ये हमारा काम है, हम सबसे बात करेंगे, ये तो पब्लिक को डिसाइड करना है ना क्या गलत है क्या सही है। न ये मुझे इख्तियार है, न ये जनरल बाजवा साहब को इख्तियार है, न नवाज शरीफ को इख्तियार है, न बेनज़ीर को था, न ही इमरान खान को है। ये इख्तियार किसी, ये लोगों का इख्तियार है। ये आम जो कलेक्टिव विजडम होता है, ये उसका इख्तियार होता है कि वो किस चीज़ को सही समझते हैं और गलत समझते हैं, और उसकी मैनिफेस्टेशन इलेक्शन में होती है अगर फेयर हो जाए, जिसका रिकॉर्ड बहुत कम है इस मुल्क में। तो उन्होंने हमारा प्रोग्राम, जब हमने दूसरी चीज़ें शुरू करी तो उन्होंने फिर बंद कर दिया। अच्छा, मैं ये समझता हूँ पर्सनली कि इस सब चीज़ के बावजूद भी मैं नाउम्मीद नहीं हूँ, और ये मुमकिन नहीं है
کہ آپ 22 کروڑ یا 20 کروڑ یا 25 کروڑ لوگوں کے خیالات کو ایک روبوٹ بنا دیں. ان کا تو خیال ہے کہ روبوٹ بن جائیں لوگ سارے، مرد تو خاص طور پر، لیکن یہ ہو نہیں سکتا. دس از ہیومنلی امپاسبل کہ سارے لوگوں کو ایک ڈگر پہ چلائیں، ایک سوچ بنا دیں، ایک راہ دکھا دیں اور سب اس پہ اندھوں کی طرح چلتے رہیں. ایسے ہوگا نہیں، ہوتا نہیں ہے. تمام پر امید ہے ان معاملے میں کہ یہ سجا ماण्हू वेठा आहिनि न, नौजवान सॼो ॾींहुं वेठा आहिनि, 400-500 में डेटा मिले थो, सॼे ॾींहं में वेठा था कनि, हर शइ अची थी वञे, काई शइ लिके कोन थी. चाहे को बि दुनिया पाकिस्तान जी कंहिं बि हिसे में करे काई शइ रुकिजे कोन थी. सो मूंखे उमेदु इहा आहे त हीअ जेके हाणे बकवास वेठा कंदा न माण्हू टीवियुनि ते सॼो सॼो ॾींहुं ऐं ॿुधाईंदा, नैरेटिव ॾींदा, इन्हनि खे कोई न ॾिसंदो. इहे सभु लुड़ी वेंदा. माण्हू जेके तव्हां वेठा आहियो हिते, जेके सच सम्झो था, जेके ॻाल्हियुनि खे सम्झो था, तव्हां जॾहिं हिकु हिकु शइ लिखो था, हिकिड़ो हिकिड़ो ट्वीट कयो था, हिकिड़ी हिकिड़ी पोस्ट रखो था, यूट्यूब ते वञो था, ॿुधायो था, उन में रबिश बि आहे, उन में बकवास बि काफ़ी आहे, उन में ख़राब बि आहे. पर मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इहो जेकॾहिं सिलसिलो हलंदो रहंदो ऐं माण्हू ऐं नौजवान ऐं असांजा सुठा लेखक, हाणे तलत जो प्रोग्राम माण्हू केतिरा ॾिसंदा यूट्यूब ते, हामिद मीर जो माण्हू ॾिसंदा, ॿियनि जा ॾिसंदा, तव्हां ओएस शुरू कंदो, ओएस जी बि वॾी फॉलोइंग आहे, हिनखे बि ॾिसंदा, सभिनी खे ॾिसंदा. सो इहो नैरेटिव हलंदो कोन. ऐं सहाफ़त बि तेसि ताईं ठीकु न थींदी, छो त सहाफ़त कोई आइसोलेशन में काई शइ कोन्हे. कंहिं बि समाज में का बि शइ आइसोलेशन में न थींदी. तव्हां चओ त पूरो समाज डिक्लाइन थो करे ऐं असांजी सहाफ़त अर्श ते पहुचंदी, ईअं कोन्ह थींदो. या असांजो फ़न अदब मथे थी वेंदो, बाक़ी पूरो समाज डिक्लाइन कंदो, ईअं न थींदो आहे कॾहिं बि. हर शइ हिक ॿिए ते डिपेंडेंट आहे. सो मुंहिंजो हीउ ख़्यालु आहे त असांजे मुल्क जी डायरेक्शन जो मसइलो आहे. हीअ ॿिया सभु जेके बि मसइला आहिनि उहे उन सां जुड़ियल आहिनि. असांजे मुल्क जी डायरेक्शन जो मसइलो आहे. ऐं असांजा डायरेक्टर्स जेके आहिनि, सिलेक्टर्स बि आहिनि, डायरेक्टर्स बि आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त इहो इनडेफिनिटली इन डायरेक्शन में नथो हली सघे जंहिंमें तव्हां हलायो था. जी सो इट हैज़ टू चेंज. ऐं चेंज में ई उमेदु आहे. जी बिल्कुलु आहे. ऐं इन्हनि चयो न त हलाइण वारा बि ऐं सिलेक्टर बि ऐं भई ऐं हींअर जीअं ओवेस बि चयो त मुसीबत इहा ई आहे त हींअर उन्हनि चयो त मार्शल वारे दौर में त असांखे हुयो त भई मार्शल आहे हिन वक़्तु त असां सम्झासीं पियो हुन ॻाल्हि खे. पर हिन वक़्तु असां ॿिटी उन चइबो न मुसीबत में हुयूं त ॿई आहिनि गॾु थिया त केॾो मुश्किल आहे. हाणे महेश कुमार साहिबु आहिनि असां सां, सीनियर सहाफ़ी आहिनि पाण. जीअं मूं चयो त हाणे उन्हनि खां बि हिकिड़े थोरो असां ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां मां पुछणु चाहींदीसि त तव्हां कीअं था ॾिसो, हिते साबित एडिटर आहियो तव्हां डेली पाकिस्तान जा, तव्हां ते कहिड़ा प्रेशर आहिनि खलाई माण्हुनि जा बि ऐं हूअं बि हिते करणु केॾो ॾुखियो आहे? नंढी लेवल खां त तव्हां बर्दाश्त कंदा हूंदो, मूंखे अंदाज़ो आहे हिते करणु. महिरबानी. अदी जेको त मां जीअं त जेको उनवान आहे, तूं कंहिंखे ख़ामोश कंदे, ऐनान हज़ारे, मां रुगो मां मुंतज़मीन खे मुबारकबाद ॾियां थो त जिन मीडिया जे हवाले सां सेशन जेको ई कयो आहे, उनजो जेको मेन जेको आहे ॾिनो आहे, त मां उन सां मुतफ़िक़ आहे. मां उन खे हीअं वधायां थो ॻाल्हि खे. ऐं मुमकिन आहे साईं जावेद साहिबु या नज़ीर लगारी साहिब जा ॻाल्हि कई, मां हिन ॻाल्हि खे हीअं थो वधायां. मां सियासत बि कई आहे स्टूडेंट में, त तारीख़ जो फीतो या शऊर जो फीतो या ॼाण जो फीतो कॾहिं बि पोइते न हटंदो. उहो फीतो जॾहिं सोच माण्हू जो शऊर सदाईं हमेशह वधंदो. अॼु जेको पाण हिते वेठा आहियूं त अॼु हिते जेके माण्हू वेठा आहिनि उन जी सोच सुभाणे अॼु खां वधीक अॻिते हूंदी. तंहिं करे इहो मुमकिन ई कोन्हे त को तारीख़ जे फीते खे को पोइते ढके वञे ऐं हीअ जेको आहे त को कंट्रोल करे वञनि. ॿियो तव्हां असांखे मीडिया खे सम्झणो पवंदो न. हाणे मीडिया असां सिर्फ़ु अख़बारूं या चैनल खे मीडिया नथा सम्झूं. मां त हींअर सिटीज़न जर्नलिज़म आहे. हीअ जेके 5000 माण्हू वेठा आहिनि न, इहे सभु सहाफ़ी आहिनि. हीअ जेके सभिनी वटि जेको सेल फोन आहे, त हीअ जेकॾहिं जॾहिं सभु सहाफ़ी आहिनि, जॾहिं तव्हां त कीअं मुमकिन थींदो की 5 अख़बारूं या 5 चैनल भली केरु ख़रीद करे वठे, खिलाई मकलू ख़रीद करे वठे या ॿिए सियासी पार्टियूं को ख़रीद करे वठनि. इहो रवाजु हले पियो. हींअर समा चैनल कंहिं ख़रीद कयो आहे, दुनिया टीवी कंहिं ख़रीद कयो आहे, ऐं कुझु ॿियनि खिलाई मकलू कुझु पंहिंजा माण्हू जेको आहे साफ़ हिन खे. पर हेतिरा सारा सहाफ़ी सॼी 22 करोड़ में जेके जंहिं वटि हींअर मोबाइल फ़ोन आहे, सेल आहे, त हू सभु जर्नलिज़म सिटीज़न जर्नलिज़म कनि था न. एबटाबाद जो जेको वाक़ियो थियो असामा लादीन जो,
उन जी तव्हां जेकॾहिं हीअ रिपोर्ट पढ़ी हूंदी त उन जी पहिरीं जेका उहे इंफॉर्मेशन जेका हिकिड़े 12 सालनि 14 सालनि जे हिकिड़े छोकिरे ॾिनी जेको पंहिंजे वेठो हुयो राति जो हुन पंहिंजे नेट पे हलाई जॾहिं हुन एफ्टाबाद जे साम्हूं जहाज़ ॾिठा त हुन हिकिड़ो ॿुधायो त बाबा हीअ अमरीकी कहिड़ा बि जहाज़ शहर जे ॿाहिरां चकर हणनि पिया फस्ट इंफॉर्मेशन त हुतां आई तंहिं करे ॾिसो मीडिया ते हवाले सां जॾहिं तव्हां सिंध जे सहाफ़ियुनि जे हवाले सां इहा ॻाल्हि कई असांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त मीडिया में हाणे हिकिड़ी त असां आम माण्हू सम्झनि था बाबा मीडिया से टीवी चैनल जो मालिक बि मीडिया आहे अख़बार जो मालिक बि मीडिया आहे हीअ मूंखे ख़ुशी ॻाल्हि इहा आहे त तव्हां सभु हिते हिननि खाना बदोश जो जी इंतिज़ामिया प्रोफेशनल सहाफ़ियुनि खे जेको आहे न जेका मीडिया जे हवाले सां हिकिड़ो आम सेशन आहे जेको माशरे जो जेको जे आम इशू ते ॻाल्हाए थो त इन अहिड़नि दोस्तनि खे घुरायो आहे जेके सही खे सम्झनि था हाणे जॾहिं असां इहा ॻाल्हि सम्झूं सॼी मीडिया हिन हवाले सां ईअं कोन्हे त को हीअ अॼु जी सूरत हाल बणियल आहे जॾहिं पाकिस्तान ठहियो त पहिरें ॾींहं खां मीडिया ते जेको आहे इहो थियो क़ाइदे आज़म जी जेका पहिरीं तकरीरी हुई उहा रोकी वई न छपण खां रोकाई वई मीडिया ते जेके सख़्तियूं शुरूआति उहा कई हाणे काफ़ी टाइम छाकाणि त थोरो आहे इलाही खोड़ साड़ियूं मीडिया समाज बि आहे रुगो मीडिया अख़बारूं न आहिनि समाज जेके हक़नि उहो बि मीडिया जे हवाले सां मीडिया सियासत सां हाणे अक्सर तव्हां ॾिसंदव जेके मीडिया में दोस्त आहिनि उहे कंहिं न कंहिं सियासी पार्टियुनि सां बि लाॻापियल रहिया सियासत सां हुनजो वास्तो रहियो खिलाई मखलूक या जेके पाण इस्टेब्लिशमेंट चऊं था उहो जॾहिं बि पाकिस्तान जी तारीख़ में तव्हां ॾिसी वठो त जेको आहे अधु अरसो छा रहियो आहे त इहे फ़ौजी हुकूमतूं रहियूं नी इहे खिलाई मखलूक वारा रहिया नी डायरेक्ट जॾहिं उहे पाबंदी हणणु चाहींदा नी त हू जेके मीडिया खे रोकणु चाहींदा नी छाकाणि त मीडिया जो माण्हुनि सां वास्तो हूंदो आहे ईअं उन्हनि खे रोकणु चाहींदा नी तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान में जेके बि तहरीकूं हलियूं जॾहिं के हक़नि जे लाइ जेके तहरीकूं हलियूं त मीडिया जा माण्हू उन्हनि में शामिलु थिया उन्हनि गिरफ़्तारियूं ॾिनियूं साॻे सरे जॾहिं सहाफ़ियुनि जूं तहरीकूं हलियूं नी त उन में सियासी माण्हुनि हारी कमेटी या पलीअ साहिब जी पार्टी सभिनी माण्हुनि उन में हिसो वरितो आहे इहो लाज़िम मज़लूम आहे त जॾहिं माण्हुनि जे शहरनि जे हक़नि जी ॻाल्हि थींदी त मीडिया ऐं माण्हू गॾु रहिया नी सिंध जे हवाले सां तव्हां ख़ासि ख़सूसनि पुछो हाणे वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीअ पीपल्स पार्टी जो टियों दौर आहे माना 13 साल थी विया नी गुज़िरियल हिकिड़े साल में जेको आहे त सहाफ़ियुनि जे हवाले सां जेको आहे हीअ वाक़िया थिया नी चैलेंजिस सां जीअं जावेद चयो त चैलेंजिस त इलाही आहिनि हाणे तव्हां हीअ ॾिसो मतां तव्हां हीअ ॾिसो घोटकी शिकारपुर चेकमबाद ऐं सखर हीअ इलाइक़ो आहे हिते 40 सरदार था रहनि जेके मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा सरदार आहिनि उते जेको सहाफ़ी आहे हाणे कराची में सहाफ़त करणु ऐं जेको आहे ॿी जाइ ते नंढनि ॻोठनि में सहाफ़त करणु कराची जे सहाफ़ी खे त पैसा बि मिलनि था पघार बि मिलनि था हुते जेको सहाफ़ी ॻोठनि में कमु करे थो न हुनखे इदारा पघारूं ॾियनि न का ॻाल्हि थियनि पर उते जेको हू स्टेट जे प्रेशर में त आहे ई आहे पर जॾहिं हुते जे जेके माण्हू जेको नॉन एक्टर जेके ॿिया माफ़ियाज़ आहिनि उहे हुनखे कीअं जेको आहे ख़ैरपुर में वेही करे हिकिड़ो माण्हू जेको आहे कीअं वसाइणनि जे ख़िलाफ़ु ख़बर ॾींदो पर वरी अचूं था ॿिए पासे पर माना बिल्कुलु मूंखे इहा ॻाल्हि सुठी लॻी आहे जेतिरी बि सख़्तियूं आहिनि सहाफ़ियुनि ते जेतिरो बि ॾुखियो वक़्तु आहे पर उहे पॉज़िटिव आहिनि उहे चवनि था असां आवाज़ु वरी बि उथारींदासीं असां पुर उमीद आहियूं ऐं इहा ॾाढी सुठी पॉज़िटिव शइ आहे ऐं नज़ीर लगारी साहिब खां वरी अचूं था उन्हनि जा काफ़ी एक्सपीरियंस जी चोसी आहे ऐं ज़िया वारे दौर जे हवाले सां ॿुधायूं पिए वरी हाणे बि ॾिसूं था 2 ॾहायूं थी वियूं हाणे असां सम्झोसीं त PTV आहे त सख़्ती आहे सहाफ़त ते 2 ॾहायूं थियूं ऐं निजी न्यूज़ चैनल आया त असांखे लॻो त हाणे असांखे सही ख़बर मिलंदी हाणे सच चयो वेंदो ऐं कोई एॾा मसइला न थींदा पर पोइ बि असां ॾिसूं पिया त इहो ॾाढो ॾुखियो आहे ऐं हींअर ॾिसूं था त सहाफ़ी पंहिंजे घरां रुगो पंहिंजूं वेबसाइट्स ऐं वाक़ई YouTube चैनल ई हलाइनि पिया त इहो ॾाढो मूंखे लॻंदो स्पेशली हिन हाणे जेको 40% चवनि था हिन हिकिड़े साल जे अंदरि हिन हुकूमत जे दौरान जेका सेंसरशिप थी आहे मीडिया जी ऐं जेतिरा तनक़ीदी आवाज़ ते जेतिरो ज़ोर उन्हनि खे हलाए सघनि पिया उन्हनि हलाए उन्हनि खे बंदि कयो आहे त इहो असांखे ॾाढो खुटके थो मूंखे माना इहो हाणे इन शइ खे कीअं मुंहुं ॾिजे तव्हां परेशान आहियो हींअर इन सूरत हाल खां घणा इलाही ॾुखियो थी वियो आहे तव्हांखे लॻे थो या तव्हांखे लॻे थो त जीअं पहिरीं मुंहुं ॾिनोसीं हाणे बि ॾियूं पिया पहिरीं जेतिरो ॻाल्हाए सघिया हाणे बि ॻाल्हाईंदा ई ईअं रहंदासीं
जेको असांजो मौज़ू हुयो जेकॾहिं उते असीं हुनखे ॾिसूं ऐलान हज़ारनि मां न रुॻो त हाणे ऐलान जेको आहे जीअं जावेद चयो हाणे त करोड़नि माण्हुनि जे हथ में ऐलान आहे हितां सभु वेठा आहिनि सभिनीनि जे हथ में जेको आहे सो उहो न्यूज़ आइटम आहे हुन सभिनी हथ में उहा ख़बर मौजूदु आहे जेके सुभाणे अख़बारुनि में छपजी ऐं अख़बारूं छापींदियूं उन्हनि खे जर्नलिज़म में उहा जर्नलिज़म न रही आहे जेकी जर्नलिज़म अॻु में हुई उहा प्रेस जी रिस्पॉन्सिबिलिटियूं ऐं उनजो जेको पंहिंजे अहद जो पंहिंजे ज़माने जो जेको शऊर हुयो त सम्झो वेंदो हो त मीडिया जेको आहे या प्रेस जेको आहे सो पंहिंजे अहद जो शऊर आहे हाणे उहा ॻाल्हि पुराणी थी वई हाणे इहो आहे त माण्हू इज्तमाही तौर ते छा था सोचनि पिया माण्हू सॼी कलेक्टिव विज़डम छा थी ठहे हर माण्हू जे हथ में हिकिड़ो स्मार्ट फ़ोन आहे उन ते उनखे हर ख़बर मिले थी हर शइ ॾिसे पियो ऐं जेके मीडिया आहे जेको असां रेगुलेटेड मीडिया चऊं था हाणे उन जी उमिरि तमामु घटि वञी बची आहे मां नथो सम्झां त ईंदड़ 5 सालनि में या 10 सालनि में वधि 10 सालनि में प्रिंट मीडिया जो को ख़ासि वजूदु रहंदो मूंखे उन जी पक न आहे अख़बार जेके छपंदियूं हुयूं उहे हूंदियूं न हूंदियूं उन जी उहो वेबसाइट ते हूंदियूं ऐं माण्हू वेबसाइट ते ॾिसी वठंदा या पंहिंजे फ़ोन ते ॾिसी वठंदा उहे शयूं न हूंदियूं ॿियो इहो त सेंसरशिप असां जहिड़ो मुल्क ॿिया बि हूंदा पर असांजे मुल्क में मैं दोस्तों के तफहीम के लिए मैं चाहता हूँ कि आपसे इस तरह से भी कम्युनिकेट करूँ ये समझा जाता है कि जनाब हम एक एब्सलूट जकड़ी हुई एक आबादी का हिस्सा हैं तो सरेदस्त सूरत हाल ऐसी ही है कि हम बहुत ज़्यादा एक बहुत गहरा जो डार्क एजेस में होता था कि सोसाइटीज़ में लोगों को सांस लेने के लिए भी लगता था कि ये सांस लेनी जो है ये इसकी इजाज़त है या नहीं है बिल्कुल ऐसे ही हालात आज भी हैं ये नहीं कहा जा सकता कि ऐसे हालात नहीं हैं जी हमारे पास ये पर्ची जो हर वक्त कहीं ना कहीं आ जाती है हमारे पास भी आ चुकी है दिस सेइंग टाइम इज़ अप बट आई जस्ट वांट टू गेट जस्ट क्विक रिव्यू फ्रॉम अवैस एज़ वेल जीअं नज़ीर लगारी साहब चयो मां हिननि खां अवैस तौहीद खां पुछंदसि तव्हां छा था सम्झो जीअं हिन चयो त बस 4-5 ॿिए साल आपको क्या लगता है कि फिर मीडिया का रिवाइवल होगा कुछ फिर से हम कोई अच्छे दिन देखेंगे सच बोल पाएंगे हाँ बिल्कुल अगर आपको आखिरत पे यकीन है और हम सबको यकीन है तो बिल्कुल दूसरी तो हम दूसरी जिंदगी में बिल्कुल देखेंगे देखिए मैं समझता हूँ कि जिस तरह जावेद कह रहे थे या महेश या लगारी साहब हमारे सीनियर साथी मुझे ऐसा लगता है कि जब आप कहते हैं कि प्रिंट मीडिया की डिमाइस हो रही है प्रिंट मीडिया चाहे वो ले मोंड हो चाहे वो ला फिगारो हो गार्जियन हो न्यूयॉर्क टाइम्स हो वॉशिंगटन पोस्ट उसके साथ रीबर्थ उसके साथ एक अटैच चीज़ है जो डिजिटल मीडिया है डिजिटल मीडिया इज़ ऑल्सो प्रिंट मीडिया जब हमारे जहन में आता है कि प्रिंट मीडिया ख़त्म हो रहा है बिल्कुल अखबार की खुशबू अखबार का प्रेस अखबार का सामने होना अखबार के ज़रिए आपकी हाजतें सुबह को पूरी होना वो ठीक है लेकिन आप मेरे आपके बच्चे सारे बैठे हुए हैं वो सारे दे डोंट सब्सक्राइब न्यूज़पेपर्स दे रीड डॉन दे रीड गार्डियन और BBC CNN और हफिंगटन पोस्ट और वो देखते हैं उस पर डिजिटल मीडिया पे तो मैं समझता हूँ कि एक नया दौर है एक नई री इनकारनेशन है अगर हमारे पाकिस्तान के अंदर वो नहीं हो रहा अगर अडॉप्ट नहीं हो रहा तो ये हमारा कसूर है जो दो मुख्तसर क्योंकि पर्ची आपके पास आ गई है और पर्ची जो है वो टीवी चैनल्स के पास भी आती है कि क्या देना है क्या नहीं देना है तो पर्ची मुंतज़मीन की आ गई है कि क्या कहना है क्या नहीं कहना नाजिया ने मुझे मैसेज किया है कि ये चीज़ नहीं कहनी है लेकिन इन ऑल ऑनेस्टी मैं समझता हूँ कि जो हमारी सोसाइटी में इंतशार है पोलराइज्ड एनवायरनमेंट है जो एक हाशिया खिंचा हुआ है कि जिस तरह बुश ने
मुशर्रफ को धमकी दी थी कि आइदर यू आर विथ अस और यू अगेंस्ट अस. ये पहले नहीं था, 80 की दिहाई में नहीं था, 70 की दिहाई में नहीं था, वर्स्ट टाइम्स के अंदर इस तरह नहीं था. वो अब है, और वो मेरे ख्याल में अगर मुख्तसरन कहें कि पॉपुलिस्ट पॉलिटिक्स के साथ जुड़ा हुआ है, वो ट्रम्प की पॉलिटिक्स के साथ जुड़ा हुआ है, वो विक्टर ऑर्बन जो हंगरी का है उसके साथ जुड़ा हुआ है, वो मोदी की पॉलिटिक्स के साथ जुड़ा हुआ है, और बदकिस्मती से पाकिस्तान में जो पॉलिटिक्स पनप रही है उसके साथ भी जुड़ा हुआ है. अब ये है कि ये अगर पीटीआई को क्रिटिसाइज़ करेंगे तो वो पीएमएलएन का बंदा है, पीएमएलएन को अगर आप क्रिटिसाइज़ करेंगे कहेंगे वो इस्टेब्लिशमेंट का बंदा है. तो मैं समझता हूँ कि इस सारे इंतशार ने मीडिया पे इम्पैक्ट छोड़ा है, और आप टीवी चैनल को देखते ही बता सकते हैं कि कौन किसकी तरफ है बदकिस्मती से. तो मैं ये समझ रहा हूँ कि आने वाले वक्तों के अंदर जिस तरह सोशल मीडिया का फ़रोग़ है, जिस तरह हमारा सोशल मीडिया पे एक्टिविज़म है, उसका एक इम्पैक्ट मेन स्ट्रीम पे हो रहा है. तो मॉडल भी चेंज होगा, मेन स्ट्रीम मीडिया के ट्रेंड्स भी चेंज होंगे, लेकिन एक बहुत कठिन सफ़र है आगे जो तय करना है मीडिया को, और वो जुड़ा हुआ है हमारे माशरे के रवैयों और बिहेवियर्स और एटीट्यूड के साथ, जिस पे मज़हब के ठेकेदार भी और रियासत के ठेकेदारों का भी कब्ज़ा है. ये जो एक्स्ट्रा मिनट्स होंगे, अमर सिंधु इसके लिए जिम्मेदार है, शी इज़ रिस्पॉन्सिबल फॉर दैट. ओके, जस्ट किडिंग. जावेद साहब, वैसे तो कोई इदारा हमारे पास है नहीं, हम कहें कि आज़ाद, जैसे मीडिया नहीं है आज़ाद, हम कहते हैं अदालतें आज़ाद नहीं हैं, इंसाफ भी नहीं मिलता लोगों को, तो उनके पास हर जगह कोई ना कोई प्रेशर है. और अब मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी को जिस तरह से इस्तेमाल किया जा रहा है, जिस तरह से मीडिया पर वैसे तो ख़ुद भी कुछ चैनल्स मुझे लगता है कि कारोबारी ज़हनियत ज़्यादा रखते हैं, बिजनेसमैन है वहाँ तो आ गए तो उनका भी चलता है, भाई काम चलता रहे, पैसा आता रहे, तो वो नहीं है. लेकिन मैं ये पूछना चाह रही हूँ कि जैसे आप बाहर हैं, यहाँ की एक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी है जिसको डेफिनेटली गवर्नमेंट अपने तौर पे चला रही है, तो वहाँ पे भी कुछ ऐसा होता है और इससे कोई फ़र्क पड़ता है? यहाँ पे तो कोई फ़र्क नहीं पड़ रहा. देखिए, वॉच डॉग्स मीडिया के सारी दुनिया में होते हैं. मीडिया को चलाने के लिए इदारा होना और एक वॉच डॉग होना में फ़र्क है. दुनिया भर में ये तो होता है कि मीडिया मतलब रेगुलेटेड तो नहीं होता, लेकिन ये कि मीडिया के एक पैरामीटर्स होते हैं ना, कोई भी चीज़ मादर पितर आज़ाद तो नहीं हो सकती. तो अगर आप किसी को, यहाँ तो क्या है, यहाँ तो आप किसी की पगड़ी उछालें किसी सबूत के बग़ैर, किसी को करप्ट कह दें, किसी को बेईमान कह दें, किसी को रेपिस्ट कह दें, कुछ कह दें, कोई नहीं पूछता. शायद लॉज हैं लेकिन उन लॉज पे कोई अमल नहीं होता. आप अदालत में जाते हैं तो रुल जाते हैं. अदालत में मर्डर वाले का केस नहीं चलता तो किसी की पगड़ी उछालने वाले का क्या चलेगा. तो वो नहीं, यहाँ पे वो है. लेकिन अगर पकड़ने पे आते तो कैमरा जो है वो ज़रा सी चीज़ पे निकाल के, जैसे वो दिलबर जाएगा दाश्ता नहीं जाएगा वाली बात करके वो रोक लेते हैं अगर चाहें. बाहर जो इदारे हैं वो ये देखते हैं कि किसी के साथ ज़्यादती ना हुई हो. लेकिन मैं सिर्फ एक चीज़ कहूँगा आखिर में कि इन सारी चीज़ों के बावजूद भी सहाफ़ी रहेंगे, मीडिया रहेगा, क्योंकि ऐसे लोग रहेंगे जो जिनको वो कहते हैं ना कि कुछ शहर दे लोग भी जालिम सन, कुछ सानू मरण दा शौक भी सी. तो ऐसे लोग हमेशा रहेंगे और वो जर्नलिज्म करेंगे, सच बोलेंगे, अपने हिसाब से सच बोलेंगे. हो सकता है वो सच दूसरों के लिए गलत हो, लेकिन असल बात तो ये है कि आपको बोलने का हक और आज़ादी हो. जब सारे लोग बोलेंगे तो उससे चीज़ें छन कर और साफ़ होती हैं. तो आई एम नॉट डिसअपॉइंटेड, लेकिन मैं होपफुल भी हूँ. मुझे उम्मीद भी है कि यहाँ पे दोबारा रिवाइवल होगा, अच्छी जर्नलिज्म होगी, डायरेक्शन भी शायद ठीक हो जाए किसी स्टेज पे, क्योंकि हमारे पास कोई ऑप्शन नहीं है. पुरुमीद हुए बग़ैर और उसके लिए काम किए बग़ैर हमारे पास कोई ऑप्शन नहीं है, तो लोग करते रहेंगे. जावेद साहब सिंह के या डोंट गेट स्टार्टेड, सब ठीक है, हो जाएगा ठीक. तो इंशाल्लाह. लेकिन महेश अपना टाइम भी आएगा. अपना टाइम भी आएगा. महेश कुमार साहब तव्हां केतिरा हिते हैदराबाद में इलाही जीअं मूंचो लाल जो जीअं मूं ॿुधायो, एॾे बेदर्दी सां उनजो क़त्ल कयो हुयो, एतिरनि माण्हुनि जे साम्हूं, को गवाह न आहे, हिन महिल ताईं इंसाफ़ कोन्हे को, इहे सभु शयूं आहिनि.
पोइ बि तव्हांखे लॻे थो त हाणे ईअं थींदो हिननि सभिनी सां तव्हां एग्री कयो बिल्कुलु था? इहो बिल्कुलु लॻे थो। तव्हां ॾिसो नाज़िम जोखे जो केस तव्हां ॾिठो हूंदो रिसेंटली, माना हुकुमरान दुर जो हिकिड़ो MNA हिकिड़ो MPA हुन में शामिलु हुया पर रोके सघिया इन ख़बर खे या कंहिं बि हिसाब सां इन सॼे सिस्टम खे रोके न सघिया। हीउ सॼो कुझु हले पियो, ॿई पासा आहिनि। हाणे मसइलन CPAC जे हवाले सां माना हिननि जी बंदिश आहे त CPAC जे हवाले सां का बि ख़बर न अचे, भली चैनलनि ते रोके वठनि, मीडिया में सोशल मीडिया में त कोन रोके सघंदा न। मूंखे हिकिड़े हिन पिंडाल मां हिकिड़ी कंहिं दोस्त मैसेज कयो आहे हिकिड़ी शेख याद जे हवाले सां। सवाल ईंदा हाणे? न सुवाल न आहे, हिकिड़ो ई उन हिकिड़ी आहे उन लिखी मोकिलियो, मां हिन पढ़ां थो। इहो जेको हिननि जो चयो आहे त ख़ामोश कंदे इन जे हवाले सां उहो पुरमेंद आहे। जीअं ही जावेद पुरमेंद आहे, ही सभु दोस्त पुरमेंद नी, उन में हिननि लिखी मोकिलियो आहे। नाम भी बताइएगा किसने भेजा है भाई, हाथ खड़ा सेंसरशिप नहीं चलेगी। मैं उसका नाम भी बताता हूँ। नहीं ऐसे कोई बड़ा नहीं शेख अयाज का ये सदके के हड न आहिनि, सदके के हड न आहिनि जे उहे टोड़े सघी, सदके के हड न आहिनि जे उहे टोड़े सघी, मोड़ जे मोड़े सघी, आउं हिकु आवाज़ आहियां, ज़िंदगी जो राज़ आहियां, थो वञा अॼु दौर ताईं, रोक जे रोके सघी, ठोक जो टोके सघी। हाणे असां पुरमींदा आहियूं त इहो जेको आहे। वाह 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 वाह। मूंखे हाणे ख़ामोश कराए पियो वञे, चवंदा तव्हां ख़ामोश थियो, हाणे पिंडाल मां आवाज़ अचणु खपनि, सवाल थियणु खपनि। सो तव्हां मां अगरि कोई बि भाउ भेण कोई बि अदो अदी सवाल करणु चाहे? जी जी तमामु ज़बरदस्त सेशन रहियो। मुंहिंजो नंढड़ो सुवाल आहे, सभु मोहतरम अॻियां वेठा आहिनि, सीनियर्स आहिनि। बिलाल मुस्तफ़ा बुगियो, मूं रिसेंटली मीडिया एंड कम्युनिकेशन मां मास्टर्स कई आहे। पुछो कंहिंखां न पुछणु चाहियो, सभिनी खां त सभु शुरू थी वेंदासीं। जेको बि जवाबु ॾियणु चाहे हिन जो। ओके सवाल आहे त असां ॾिसूं पिया त प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, नौजवान घणनि तइदाद में या जेके वर्कर्स आहिनि उन्हनि खे कढियो वेंदो आहे, ऐं एट द सेम टाइम हर साल यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि हज़ारनि जी तइदाद में ग्रेजुएट कढनि पियूं। त अॻिते हली इहे जेके मुस्तक़बिल जा साफ़ी आहिनि या अॻिते कमु करणु चाहिनि पिया, उन्हनि जे लाइ छा स्पेस आहे? कौन जवाब? अबिन ओपन। मैं ब्रीफ जवाब दूंगा आपको। जो मेरा इंटरेक्शन होता है, चाहे मानसेरा की यूनिवर्सिटी हो, चाहे कायदम यूनिवर्सिटी हो या मर्दान के अंदर, उन सब से मैं कहता हूँ कि आप अब वो जर्नलिस्ट पुराने ज़माने का वो जर्नलिस्ट नहीं है। मैंने जब जर्नलिज्म शुरू की थी तो मेरी जो वालदा थी उन्होंने मैसेज किया कि तुम जो है मंटो की तरह जो है कुर्ता पहन के मोटा चश्मा लगा के और तपे देख में मरोगे, तो क्यों तुमने ज्वाइन किया है। लेकिन वो ज़माना दूसरा था। सारे नौजवानों के लिए ये है कि मल्टीमीडिया, कि आप शूट भी कर सके, अपना टेक्स्ट भी लिख सके, आप जो है आवाज़ भी रिकॉर्ड कर सके। मल्टीमीडिया, दैट इज़ द फ्यूचर एंड दैट्स वेयर द फ्यूचर लाइज। सो यू हैव टू अडॉप्ट टू न्यू ट्रेंड्स। मल्टीमीडिया में जाएंगे कोई मसला नहीं होगा, लेकिन अगर पुराने तरीके से रहेंगे तो फिर आपको मशवरा है कि आप कुछ और कर लें जिसमें पैसा मिले। हेलो, मेरा नाम फारूक सुमरो है। मेरा सवाल नज़ीर साहब और आवेश साहब से है। मुझे ये सेशन सुनकर एक बात याद आ गई। PTI की कोई तहरीक चल रही थी, उसमें किसी नौजवानों को पुलिस गिरफ़्तार कर रही थी, तो उन्होंने कहा कि देखें ये हमें गिरफ़्तार करें, अगर ये हमें गिरफ़्तार करेंगे तो हम इनकलाब कैसे लाएंगे। सो ये पूरा सेशन सुनकर मुझे ये हुआ कि सब कुछ आमिर कर रहे हैं, सब कुछ वो कर रहे हैं, हम कहाँ हैं बतौर सहाफ़ी। पहले आमरों के दौर में सहाफ़त का मीडिया से स्पेस छीना गया, इस दौर में मीडिया का बेस छीना जा रहा है। CPNE प्योर एडिटर्स की तंजीम है, अगर आप उसमें देखेंगे तो सारे CEOs बैठे हुए हैं, कोई एडिटर नहीं है। इसी तरह PFU जो है उस पर कब्ज़ा हो गया है, उसमें ना कहीं नज़ीर लगारी साहब नज़र आते हैं, ना कहीं मज़र अब्बास साहब नज़र आते हैं, ना कहीं अवैस तौहीद जैसे लोग नज़र आते हैं। PFU जो सहाफ़त का बुनियाद है वो एक पिकनिक पार्टी की सूरत अख्तियार कर चुकी है। तो हमारा किरदार क्या है, उस पर कोई बहस नहीं हुई। हम एज ए सहाफ़ी कहाँ खड़े, उस पर आप बताएंगे, हमारी रेजिस्टेंस कहाँ है। मैं सर इसमें एक जुमला मैं इसको
फारूक साहब को बोलता हूँ, जवाब देता हूँ कि जवाब तो वो वैसे नज़ीर लगारी साहब अवैध तो ही देंगे, मगर मैं कहता हूँ कि उन्होंने अपने तरीके चेंज किए हैं। उसमें PFUJ भी आगे आए और CPNA भी आगे गई, APNS भी आगे। कोई सूरत हाल नहीं बदली है। जो APNS थी जिनके पास अब भी उन्हीं के पास है, CPNE जिनके पास थी वो अब भी उन्हीं के पास है, और PFUJ जिनके पास थी और जिनके पास थी और जिनके पास थी अब भी उन्हीं के पास है। और ये जो तो मेरा अपना ये सब ख्याल है, जिसके पास है वो भी। मेरा ये ख्याल है कि जो हमने खुशगुमानियाँ की थी 2-1 आदमियों की वजह से या 2-1 आदमियों के नाम पर, वो खुशगुमानियाँ हमें छोड़ देनी चाहिए। अब हर सेठ ने अपनी PFUJ बना ली है, हर सेठ की अपनी PFUJ होगी और उनका अपना एक, बल्कि वो मैं जो PFUJ जिससे मेरा बड़ा एहतराम का राब्ता और वास्ता रहा है, हमने बरना साहब के साथ और निसार उस्मानी के साथ देखा कि किस तरह जद्दोजहद होती है। अब्दुल हमीद छापड़ा को देखा, क्या कमाल का उसके अंदर विजडम हुआ करता था। वो सारी चीज़ें अब नहीं रही हैं। अब माफिया से लोग आते हैं जो इन इदारों पर आकर बैठ जाते हैं, और ये इदारे, हमारे जो इदारे हैं जिनको हम कहते हैं कि ये वर्कर्स के और मीडिया वर्कर्स के इदारे होते हैं, वो अब उस तरह नहीं है। सेठों ने अपने लोगों को बिठा दिया है और अपने अपने सब ने अपना अपना एक अच्छा ग्रुप बना लिया है और उस ग्रुप को वो चलाए जा रहे हैं। दूसरी बात यह कि हम कहाँ हैं, तो हम जहाँ पहले थे वहीं पर ही हैं। हम अपनी जगह पर हैं, अपना स्टैंड वही है जो पहले था, और हम अपने हद तक समझौता नहीं करते हैं। जहाँ समझौता हो रहा होता है हम या तो उसका हिस्सा नहीं बनते या आँख फेर लेते हैं। तो ये सारी सूरत हाल अपने पास आज से नहीं रही है, ये पाकिस्तान बनने के बाद से ये सूरत हाल वही रही है। CPNA या हारून ग्रुप के पास होती या जंग ग्रुप के पास होगी या कोई और ग्रुप आएगा तो उसके पास होगी। अभी तक तो इन्हीं के दरमियान है, सदर एक उनका होता है तो सेक्रेटरी। CPNA आ गई है छोटे मालिकों के दरमियान, वो भी अपने पास रखते हैं, और CPNA भी इसी तरह से चलती है और इनके भी अपने अपने ग्रुप चल रहे होते हैं। और अब जो है इन्होंने PFUJ को, बल्कि PFUJ भी अब पॉलिटिकल पार्टियों की भी हो गई है। यानी पॉलिटिकल पार्टियों को अगर कोई एक्टिविटी करनी होती है सहाफ़ियों के नाम पर, आज़ादी सहाफ़त के नाम पर, तो वो भी उसको फाइनेंस करती हैं और अच्छा फाइनेंस करती हैं। जी अवैस, अगर मुख्तसर साहब, फारूक सुमरो साहब का सवाल था, मुख्तसर बताऊं, उन्होंने एक बड़ी क्रिटिकल बात की थी जो नाजरीन के लिए बिल्कुल सुननी चाहिए और हमें बोलनी चाहिए। मैंने एक मिसरा कहा था कि अपने अमाल का हिसाब क्या देते, सारे अमाल गलत थे, जवाब क्या देते। बात ये है कि जो आप कह रहे हैं कि हम कहाँ खड़े हैं, बहुत फ़र्क हो गया। 80 की दिहाई में जो रेजिस्टेंस थी, जो एक जर्नलिज़म की एक करैक्टरिस्टिक है, अहम जुज़ है कि आप मज़ाहमत देते हैं, आप उन रेड लाइंस को आप टच करते हैं, क्रॉस करते हैं, वो अब दम तोड़ रही है माजरत के साथ। और उसकी वजह मैं समझता हूँ कि सेल्फ सेंसरशिप है, जो बहुत सारे जो हमारे एडिटर साहिबान हैं, बहुत सारे न्यूज़ एडिटर साहिबान हैं, वो ये समझते हैं कि हम जो रियासत या रियासती अनासर या गैर रियासती अनासर, स्टेट एक्टर्स या नॉन स्टेट एक्टर्स ने जो रेड लाइंस या जो क्लैश करने का जो मामला होता है कि वहाँ पे मसला हो जाएगा, तो वो उस खबर को देते ही नहीं। जिस तरह आसिया बीबी का बाहर जाना, सुप्रीम कोर्ट की तरफ से इतना लैंडमार्क डिसीजन देना, अहमदियों पर बात ना करना, बलोचों के प्रोटेस्ट ना देना, सिंध के मसाइल को उजागर नहीं करना, पश्तून तहफ़्फ़ुज़ मूवमेंट को के बात नहीं रखना, तो इसका मतलब है कि आपने एक कंफर्ट जोन बनाया हुआ है और आप टकराना नहीं चाहते। तो मैं समझता हूँ मज़ाहमत बदकिस्मती से दम तोड़ रही है, जो आपने पॉइंट आउट किया था। यू आर एब्सोल्युटली राइट एंड वी शुड कन्फेस बिफोर द ऑडियंस कि दैट इज़ द प्रॉब्लम विद द करंट स्टेट ऑफ जर्नलिज्म। Any question? अदनान सुमरो फ्रॉम कश्मीर, फिलासफी डिपार्टमेंट जो शागिर्द आहियां। त असांजा जेका कंजस्टेड एरिया आहिनि, लाइक कश्मीर आहे, घोटकी आहे, जैकबाबाद आहे, शिकारपुर आहे, इन्हनि में अताई साफ़ जो ज़्यादा रुझान आहे। ऐं जीअं महेश साहब ॻाल्हि कई त जेका हितां जा साफ़ी आहिनि उन्हनि खे सैलरीज़ बि नथा ॾियनि इदारा, ऐं उन्हनि खे वॾेरा हलाइनि था, ब्लैकमेलिंग कनि था, ऐं प्रेस क्लबनि ते वॾेरनि जो कब्ज़ो आहे, अताई साफ़ियुनि जो कब्ज़ो आहे। त अताई साफ़त खे असां कीअं था ख़तमु करे सघूं, इहो थोरो ॿुधाइजो।
अताई सहाफ़त की टीम जी जावेद साईं सुमरो साहब तव्हां बि ॾेई छॾो, साईं महेश साहब आहे। बिल्कुलु तव्हांजो सही सुवालु आहे। मां त पहिरीं उनजो इज़हार कयुमि त अताई साफ़ी जो मक़सदु चवण जो मूंखे अञा ताईं तव्हांजो क्लियर न आयो त बाबा अताई साफ़ी अताई साफ़ी उहे जेके पढ़ियल लिखियल न आहिनि, मैट्रिक क्लियर बि न आहिनि, 8 पढ़ियल आहिनि, मुख़्तलिफ़ अख़बारनि में कमु पिया कनि। इहो त हाणे इहो त उन जेके अख़बारनि जा एडिटर आहिनि, अख़बार जा मालिक आहिनि, उहे जॾहिं सहाफ़ियुनि खे जॾहिं हू मां हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदुसि जेको हिन सभु पिंडाल में वेठल माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे। उहो इहो आहे त हाणे एडिटर जो इंस्टीट्यूशन ख़तमु थी वियो आहे। को हूंदो नाले मातर, एडिटर जो इंस्टीट्यूशन ख़तमु थी वियो आहे, न्यूज़ एडिटर जो इंस्टीट्यूशन ख़तमु थी वियो आहे। हाणे हर शइ सेंट्रलाइज़ थी वई आहे ऐं धणी पाण वेही राति जो फ़ैसिलो कंदो आहे, इहा ख़बर छली छॾियो, इहा ख़बर हलाई छॾियो, हिन ख़बर में हे शइ शामिलु करे छॾियो, हिन ख़बर में इहा शइ कढे वठो। इहे सभु शयूं हिकिड़े हंधि तइ थी वेंदियूं आहिनि ऐं बाक़ी जेका न्यूज़ एडिटर हूंदा आहिनि, एडिटर हूंदा आहिनि, आराम सां माठ सां वेही रहंदा आहिनि। हिकिड़ी सेंट्रल डेस्क कमु पई कंदी हूंदी आहे ऐं उहो कमु हलाईंदी आहे। हाणे उहो पुराणो ज़मानो वियो आहे त जॾहिं को न्यूज़ एडिटर बि हूंदो हुयो, जॾहिं को एडिटर बि हूंदो हुयो, अहिड़ी का शइ हाणे रही न आहे। ऐं ईअं ई साॻियो हाल जेको आहे प्रिंट में आहे, इहो ई हाल जेको आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया में आहे। ये जो बेगार कैंप है सहाफ़त में, वो ख़त्म होनी चाहिए। ये जो लड़के का सवाल है कश्मीर घोटकी में, ये जिस तरह भरचुंडी के अंदर फोर्स कन्वर्जन्स होती हैं आपके इलाके में, वैसे ही सहाफ़त में फोर्स्ड मैरिजेस या मैरिज ऑफ कन्वीनियंस नहीं होनी चाहिए। मैं समझता हूँ कॉन्ट्रैक्चुअल एम्प्लॉयज़ नहीं हैं, ना उनको कॉन्ट्रैक्ट्स मिलते हैं, ना उनकी सैलरी होती है, तो फिर उनकी सलाहियत भी नहीं देखी जाती, बस जो भेज दिया मुफ्त में भेज दिया। और बाज़ अखबारात में तो ये भी होता है कि ऐड आता है कि नामा निगार चाहिए तहसीलों और डिस्ट्रिक्ट में, और वो 20 से 25 हज़ार रुपये सिक्योरिटी जमा करा दें। तो मामला उल्टा हुआ है। मैं इस पे अदनान बिल्कुलु हक़ीक़त ईअं आहे, पर हिन में हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे, जेका ग्राउंड रियलिटी आहे त जेके हींअर अख़बारुनि जा जेके एडिटर जो हिकिड़ो त उहिदो ख़तमु आहे। सभु जेके मालिक नी उहे पाण एडिटर थियल नी, या उनजो भाउ आहे या उनजो सौटु आहे। ऐं ॿियो अख़बारनि जी जेका सॼी सूरत हाल आहे, माशी हुकूमत जेका उनखे करे थी, त बाबा हाणे वॾी मां अख़बारनि जो नालो नथो वठां, जेके प्रोफेशनल साउंड बि आहिनि, पर उहे चवनि था पिया जेकॾहिं 200 कापियूं हलाए ॾींदे त नुमाइंदो उहो थींदो। त इन हिसाब सां इहो सर्कुलेशन या एतिरो महीने में जेकॾहिं तव्हां 5 लखनि जो बिज़नेस जेको ॾींदो त उहो बैरो चीफ थींदो। पंजाब जी हिकिड़ी अख़बार बैरो चीफ ते जो उहिदो ॾियण जे लाइ त हिकिड़ो शर्त रखियो त 4 पेजनि जी मुबारकबाद जी तव्हांखे सप्लीमेंट मिलंदी त तव्हांखे बैरो चीफ रखे वेंदासीं। हिन हिसाब सां हीअ सॼी सूरत हाल ख़तमु थियणु घुरिजे। नहीं मां सिर्फ़ु इहो पियो चवां त तव्हांजो इहो बिल्कुलु सही शिकायत आहे ऐं इन शिकायत ते असां कोशिशि कई आहे, आवाज़ बि उथारियो आहे, उनखे ठीकु करण जी बि कोशिशि कई आहे, पर नाकामी थी आहे। छो त असांजा मालिकान जेके आहिनि, जेके असांजा अख़बारूं या मीडिया खोलनि था या चैनल खोलनि था, उहे पैसा नथा ॾियणु चाहिनि। उहे चाहिनि, घणा उन्हनि में अहिड़ा आहिनि जेके चाहिनि था त मुफ़्त में अचनि, न सिर्फ़ु मुफ़्त में अचनि बल्कि असांखे कमाए बि ॾियनि। ऐं हू चवनि था त फलाणे MP खां इश्तिहार वठी अचो, फलाणे हुननि खां वठी अचो, बेनज़ीर साहिबा जी वरसी थी अचे त सभिनी पीपल्स पार्टी वारनि खां इश्तिहार वठो, ऐं उहा हुन ते ज़िमेदारी थी रखनि, न त पैसे तव्हांखे भरणा पवंदा। ऐं इहा ॻाल्हि अॼु जी न आहे, इहा ॻाल्हि पुराणी आहे। मां लेट 80s में मां हिते आयुसि कराची में, कोशिशि पई कई त हिते न कराची में कोशिशि पई कई त मूंखे को जॉब मिले अख़बार में। त हिकिड़ो इश्तिहार मूं ॾिठो, अल जमहूरिया अख़बार जो नालो हुयो। त मां उते वियुसि, उते हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त पीरज़ादा साहिबु हुयो हिकिड़ो, उन मूंखां इंटरव्यू कयो ऐं उर्दू अख़बार हुई, लियाकताबाद 10 नंबर तां शुरू पई कई। सो जॾहिं मुंहिंजो इंटरव्यू थी वियो, मूंखे चई त आप एक लिस्ट दें कि आप कौन से बड़े बड़े लोगों को जानते। त मां बड़े त छा, मां त छोटे लोगों खे बि न पियो ॼाणा। त मां चयो मां इहा लिस्ट किथां ठाहियां? पोइ मूंखे जेके जेके नाला ज़हन में अचनि पिया वॾनि माण्हुनि जा, को सेक्रेटरी को छा, उन्हनि सभिनी जा नाला लिखिया। हुन मूंखे नौकिरी ॾेई छॾी। मूंखे ॿिए ॾींहं ते चई त तव्हां अचो, तव्हांजो कार्ड तयारु थींदो। मुंहिंजो ठीकु आहे, मां वियुसि ॿिए ॾींहं ते, मूंखे कार्ड ॾिनई। त मुंहिंजो सर कार्ड का तो शुक्रिया, लेकिन सैलरी कितनी मिलेगी? तो हैरान थी वियो, थी सैलरी
یہ جو آپ کو کارڈ دیا ہے اس سے خود بھی اپنی سیلری نکالیں, میری بھی لائیں. سو इहा 80s जी ॻाल्हि थो ॿुधायां, लेट 80s 88 89 जी ॻाल्हि आहे. त उन ज़माने खां वठी इहो असांजो धंधो आहे सहाफ़त में, ऐं इहो कंडेमेबल आहे. हींअर ख़ासि तौर ते सिंधी जेके असांजा ग्रुप्स आहिनि, केतिरा उर्दू ग्रुप बि, उहे सभु इहो कनि था. मां हिते हिकिड़े मीडिया में आउं बि थोरो अर्सो गुज़ारियो. माण्हुनि जो माना मां 1000 रुपए कंहिंजो वधाइण लाइ त बाबा तव्हां हुनखे वीचारे खे 10,000 था ॾियो, उहो 10,000 में घर किथां हलाईंदो, हुनजा फैमिली आहे, ॿार आहिनि, रोज़गार आहे. हुनखे जेकॾहिं तव्हां पैसा कोन ॾींदव त ज़ाहिर आहे उहो कुझु ग़लति कंदो न पंहिंजी फैमिली हलाइण लाइ. तव्हांखे ख़बरूं बि रोज़ु ॾे ऐं हुनखे पैसा बि न ॾियो त कुझु त कंदो न. उहो चवंदा न त नांग त न आहे जो मिटी खाए. त असां सहाफ़ियुनि जो बि ॾोह आहे, पर असांजे मालिकान जो वधीक ॾोह आहे जेके उनखे नथा ॾियनि. ऐं कोशिशि कई, मां नाकाम थी वियुसि. ऐं छॾे ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट्स में, तालुकनि में इहा सूरत हाल आहे, ऐं इनखे रुकजणु घुरिजे. ऐं इन में असां सभिनी खे इहा कोशिशि करणु घुरिजे त उहे माण्हू उन्हनि लाइ कमु न कनि. पर थिए छा थो, उन्हनि खे मिली था वञनि. तव्हां सुठा साफ़ी कमु न कंदा, ॿिया मिली वेंदा उन्हनि खे, ऐं उन्हनि खे बि कमाए ॾींदा, पंहिंजो बि कमाईंदा. बट दैट्स अ वेरी सैड सिचुएशन. हिते मुंहिंजा पुराणा कलीग बि वेठा आहिनि, मुमताज़ बि वेठो आहे. मां ॿुधायां त इन ते आउं त रोज़ु न्यूज़ रूम में वञी सभिनी खे चवंदी हुअमि प्रोटेस्ट कयो, एतिरी सैलरी न हुजणु खपे, ॻाल्हायो. मुंहिंजो कहिड़ी मूंखे कढी छॾींदा, तव्हां हिते ई वेठा हो त ॻाल्हायो बाबा, ॻाल्हाइणु खपे, तव्हांजो हक़ु आहे. ठीकु आहे न, सच ॻाल्हायो था, हुनजो इनाम बि मिलणु खपे. बहरहाल ॾुखियो आहे, सो इन मामले खे हल थियणु खपे. शेख अयाज़ इलाही वॾा इनकलाबी शाइर हुआ, मज़ाहिमती शाइरी कयूं, पाण बि ज़ाहिर नज़रबंद रहिया काफ़ी अरसे ताईं. ऐं फैज़ अहमद फैज़, हबीब जाले, अहमद फराज़, ऐं सभई. ऐं पोइ शेख अयाज़ साहिब खे बि असां ॾिसूं था त सरे फ़हरिस्त इहे नाला हुया उन दौर में लिखनि पिया. हाणे बि शायदि हुजनि पोइट्री ते, पर मां चवां पई मां पंहिंजे हिन सेशन खे कंक्लूड उन्हनि जी हिकिड़े नज़म सां कयां जेका मुंहिंजे लाइ हमेशह उत्साह जो सबबु रही आहे. असीं जाग जा भाग आहियूं पिरी, असीं निंड जा ॾेणा आहियूं पिरी, सुते साहु जागी वञी दूर दूर, सितारा ते ॻाए असांजो शोर. सवें काफ़िला रहगुज़र में सफ़र में सवें काइनातूं, न आगाज़ जिन जो न अंजाम जिन जो, अज़ल खां अबद ताईं सुख जूं बरातूं. जॾहिं मोट खाऊं सवें चंड चाहियूं, सितारा ते ॻायूं, उन्हनि सां अची जग सॼो जगमगायूं. असीं निंड जा नेणा आहियूं पिरी, असीं जाग जा भाग आहियूं पिरी. महिरबानी, तव्हां सभिनी महिमाननि जी महिरबानी.